जय झूलेलाल सभिनी जो। तव्हां सभिनी जो स्वागत आहे आजा ऐं तव्हां सभिनी जी हिन वर्चुअल इवेंट में जंहिंखे क्रिएट कयो आहे NCPSL यानी त नेशनल काउंसिल फॉर प्रमोटिंग सिंधी लैंग्वेज ऐं माली कल्चरल एकेडमी। दोस्तों अॼु ॾाढो सुठो ॾींहुं आहे छो त अॼु आहे 5 अगस्त ऐं अॼु जनम ॾींहुं आहे सदा हयात दादा गोबिंद माली जन जो ऐं हुन जी यादि में असां ही प्रोग्राम रखियो आहे यादि पिरीअ जी। दोस्तों ही हिकु अनोखो प्रोग्राम आहे जेको वर्चुअल प्लेटफॉर्म ते थी रहियो आहे ऐं असां शुक्रगुज़ार आहियूं तव्हां सभिनी जा जेके तव्हां असां सां जुड़िया आहियो। अॼु असां हिकु अहिड़ी शख़्सियत हिकु अहिड़ो अदीब जंहिं सिंधी अदब खे जेको सिंधी लिटरेचर आहे उनखे अहिड़े मुक़ाम ते रसायो आहे जीअं त हुननि केतिरियूं ई आर्टिकल्स लिखिया आहिनि, केतिरा ई स्टोरी बुक्स लिखिया आहिनि, नॉवेल्स लिखिया आहिनि, प्लेज लिखिया आहिनि ऐं इन खां सवाइ अलाए घणो ई कुझु कॉन्ट्रीब्यूट कयो आहे सिंधी अदब खे, सिंधी लिटरेचर खे। इन खां सवाइ सिंधी कल्चर खे प्रमोट करण लाइ बि घणो ई कुझु कयो आहे। हिकु अहिड़ो इवेंट ऑर्गेनाइज़र जेको बिल्कुलु पंहिंजे मतिलबु टोस ते हमेशह हूंदा हुया ऐं सिंधी फोक गीतनि खे उन्हनि उजागर कयो, माण्हुनि ताईं पहुचायो। ऐं अगरि मां ॻाल्हि कयां पुष्पा माली जन जी या भगवंती नावाणी जन जी, उन्हनि जे ज़रिए माण्हुनि ताईं सिंधी कल्चर खे पहुचायो ऐं हिकु अहिड़ी शख़्सियत जेके सदा हयात आहिनि ऐं उन्हनि जूं ॻाल्हियूं असांखे हाणे बि यादि आहिनि। अगरि तव्हांखे बि उन्हनि जे बुक्स जे बारे में केतिरो बि कुझु ॼाणणो आहे त तव्हां gobind.mali.com ते हुननि जा जेके बि ऑडियो बुक्स आहिनि उहे पढ़ी सघंदा आहियो। छो त ईअं चवंदा आहिनि कि सिंधी अगरि लिटरेचर अरबी सिंधी नथो अचे त असां छा कयूं, पर अहिड़ो खज़ानो उन वेबसाइट ते आहे जंहिंखे अगरि तव्हां चाहियो त पिराए सघो था, अपनाए सघो था। त दोस्तों अॼु उन्हनि जो अॼु शुभ जनम ॾींहुं आहे त दादा खे जनम ॾींहं जूं लख 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 वाधायूं, करोड़े वाधायूं। ऐं असां सां गॾु उहे हमेशह आहिनि, असां हुननि खे हमेशह यादि कंदा आहियूं। त यादि पिरीअ जी जो हे प्रोग्राम आहे असां शुरू था कयूं। दोस्तों अॼु असां सां गॾु घणा ई मिज़मान आहिनि जेके असांजे दादा जे जनम ॾींहं खे मल्हाइण लाइ असां सां गॾु आया आहिनि। NCPSL ऐं माली कल्चरल एकेडमी जे पारां असां हुननि जो स्वागत था कयूं। दोस्तों असां सां गॾु कुझु अहिड़ा कलाकार बि आहिनि जेका अहिड़ा उभरंदड़ कलाकार आहिनि। उभरंदड़ हाणे नथा चई सघूं छो त हाणे उहो मंझिजी चुका आहिनि ऐं अॼु तव्हांखे विंदराइण लाइ बि आया आहिनि। हिकु हिकु करे असां सभिनी सां तव्हांखे मिलाईंदासीं, पर हाणे अचो त सभिनी खां पहिरीं NCPSL जे वाइस चेयरमैन श्री दादा घनश्याम कुकरेजा जी सां असां मिलूं था, हुननि सां ॻाल्हायूं था ऐं ॼाणूं था NCPSL जे बारे में ऐं दादा गोबिंद माली जन जे बारे में। त दोस्तों स्वागत आहे दादा घनश्याम कुकरेजा जी जो। जय झूलेलाल। जय झूलेलाल। जय झूलेलाल। जय श्री राम। जय श्री राम। हा, अॼु अनोखो ॾींहुं आहे छो त राम मंदिर जो जेको पायो आहे उहो विधियो वियो आहे, जेको हुनजे मंदिर ठहण जो जेको पिण आहे, ॾाढो सुठो ॾींहुं आहे ऐं दादा गोबिंद माली जन जो जनम ॾींहुं बि आहे। त दादा तव्हांजो स्वागत आहे। तव्हां ॿुधायो NCPSL जे बारे में ऐं दादा जे बारे में। सब खां पहिरियों पूरे देशवासियुनि खे भगवान राम जे भूमि पूजन जे उपलक्ष्य में मां सभिनी खे लख लख वाधायूं थो ॾियां। ऐं अॼु जनम ॾींहुं आहे सिंधियत जे शहदाई गोविंद माली साहब जो। उन्हनि जे जनम ॾींहं जूं बि तव्हां सभिनी खे शुभकामनाऊं। तमामु हिकु अहिड़ो ॾींहुं आयो आहे जंहिं गोविंद माली साहब जो बि जनम ॾींहुं आहे, भगवान रामचंद्र जे मंदिर जो भूमि पूजन आहे। इहो हिकु अलॻि अनूठो मिसाल आहे। चलो अचूं पंहिंजे हिन ते राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद जे बारे में तव्हां पुछो त मूंखां पोइ असांजा जेके डायरेक्टर साहब आहिनि राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद जे बारे में तव्हांखे ॿुधाईंदा। मां अॼु गोविंद माली साहब जे शताब्दी वर्ष ते ॻाल्हाइणु चाहियां थो ऐं सिंधी देश विदेश में जेके रहनि था उन्हनि जे हिकु संदेश ॾियणु चाहियां थो। गोविंद माली साहब जो शताब्दी वर्ष हली रहियो आहे ऐं गोविंद माली साहब जेके सिंधियत जा शहदाई हुआ ऐं उहे पाण हिकु सुठा उपन्यासकार आहे, सुठा लेखक आहे ऐं उन्हनि पंहिंजो जेको कार्य कयो उहे तमामु ऊंच कोटि जा जेके कलाकार हुया, जेके अंगल साहब हो, संजीव कुमार हो, बलराज सहानी साहब हुया, उन्हनि सभिनी खे कमु करण जो उनखे मौक़ो मिलियो ऐं उनखे कमु कंदे कंदे इहो सम्झ में अचे पई ॻाल्हि त भई जंहिं समाज में मां पैदा थियो आहियां उन सिंधी समाज जे लाइ बि मूंखे कुझु करणु खपे। तॾहिं उन्हनि जे मन में आई त भई हिनमहिल ताईं मां जेको कार्य कयो आहे
उनजे अलावा सिंधियत लाइ बि कुझु मां कयां। उन्हनि जो पहिरियों उद्देश्य इहो हुयो त राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद जी जेका अॼु तव्हां ॾिसो था पिया त इहा उन ठहण खां पहिरियों उन्हनि जी इच्छा हुई त सिंधी भाषा जेका आहे 8हें शेड्यूल में अचणु खपे। हिन पहिरियों माण्हू हो जंहिं इहा कोशिशि कई त भई सिंधी भाषा 8हें शेड्यूल में अचणु खपे। उन खां पोइ करण वारा माननीय लाल कृष्ण आडवाणी, स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी साहब ऐं तत्कालीन प्रधानमंत्री शिक्षा मंत्री जेके बि हुआ उन्हनि सभिनी कोशिशि कई ऐं 10 अप्रैल 1967 असांजी सिंधी भाषा जेका आहे उहा 8हें शेड्यूल में आई। उन वक़्त में उन्हनि प्रधानमंत्री अटल बिहारी साहब जेको विषय संसद में रखियो त उन्हनि खां पुछियो वियो त भई तव्हां पाण हिंदी साइडर आहियो त तव्हां सिंधी भाषा जी हिमायत छो था कयो पिया? तॾहिं अटल बिहारी साहब चयो उन्हनि खे हिंदी मुंहिंजी मातृभाषा आहे त सिंधी मुंहिंजी मासी आहे। ऐं इन प्रकार ये शुरुआत जेका थी ऐं 8हें शेड्यूल में आई। मां गोविंद माली साहब जो बि इन लाइ शुक्रगुज़ार आहियां त शुरुआत जेका उन्हनि कई हुई। अचूं त अॼु गोविंद माली साहब जेके पाण उपन्यासकार बि हुया, लेखक बि हुया ऐं उन्हनि केतिरा नाटक बि कया ऐं उन्हनि सिंधियत जे लाइ जेको विशेष कमु कयो स्वर कोकिला भगवंती नावाणी जी ऐं सतराम रोहरा साहब खे उन्हनि प्रमोट कयो ऐं सुठे नमूने सां देश विदेश में उन्हनि प्रमोट कयो ऐं अॼु उन्हनि जो नालो जेको आहे तमामु ऊची कोटीअ जे लेवल जे कलाकारनि ऐं गायकनि में ॻणियो वेंदो आहे। मुंहिंजो व्यक्तिगत मत आहे त जीअं लता मंगेशकर हिकु सुठी गायिका आहे, असांजी भेण भगवंती नावाणी बि ओड़े ई नमूने हिकु सुठी गायिका हुई। उन सां भेट मां उनजी करे सघां थो पियो। अॼु असांजे विच में कोन्हे, मां उन्हनि खे बि श्रद्धांजलि ॾियां थो पियो ऐं सतराम रोहरा साहब बि तमामु सुठा गायक बि हुया, उन्हनि खे बि मां अॼु श्रद्धांजलि ॾियां थो पियो। अॼु मुंहिंजो जेको संदेश आहे, मां ग़लती सां माफ़ी थो चाहियां। जी जी सतराम रोहरा जी आया था सतराम रोहरा साहब मां माफ़ी थो चाहियां, ग़लती थी जी आहे। जी त उन्हनि उहे सुठा हिकिड़ा पाण गायक ऐं सुठा जाम सुठा कलाकार आहिनि। जी जी अॼु जेको मुंहिंजो संदेश आहे देश विदेश में जेके सिंधी रहनि था पिया उन्हनि जे लाइ इहो आहे त 1947 जेको पार्टीशन जो हुयो, उन पार्टीशन में 14 अगस्त जेका ही काला दिवस जे रूप में मल्हाई वञणु खपे सिंधियुनि जे लाइ, छो जो असां पंहिंजी प्यारी सिंध 14 अगस्त ते छॾी आहे ऐं 15 अगस्त ते असांजो देश आज़ाद थियो। असां पूरा जा पूरा सिंधी जेके हूं पंहिंजे भारत खे सिंध सम्झी ऐं हिते रहण लॻासीं ऐं इन्हीअ में हिते अचण जो जेको तकलीफ़ हुई, जेको दर्द हो, उहो जेको आहे असांजी नई पीढ़ीअ खे असांखे ॿुधाइणु खपे। जे पंहिंजी नई पीढ़ीअ खे असां पार्टीशन जो दर्द न ॿुधाईंदासीं त उन्हनि खे इहा ख़बर ई कान पवंदी त भई असां कहिड़ी तकलीफ़ुनि सां हिते आया आहियूं। जंहिंमहिल असां हुतां निकितासीं त कहिड़ी हालत हुई, असां पंहिंजे 1 वॻे में निकितासीं ऐं जंहिं स्टेशन ते आयासीं त उन वक़्त में असांजे हथ में ख़ाली हथ हुया, को ट्रेन में आयो, को पाणीअ जे जहाज में आयो, कोई देश विदेश में विया। अहिड़े नमूने सिंधी हितां विया, ईअं लॻे पियो भाई जेकॾहिं हिकु माला मोतियुनि जी माला टुटी पए त दाणो दाणो थी वेंदी आहे, ओड़े ई नमूने असांजा सिंधी भाउर जेके आहिनि उहे दाणो दाणो थी विया ऐं के महाराष्ट्र में आया, के दक्षिण में विया, के उत्तर प्रदेश में, के राजस्थान में ऐं पंहिंजी जेका आहे 70 साल जी जेका मुंहिंजी महिनत आहे ऐं उन 70 साल में सिंधियुनि जेको पंहिंजे मुक़ाम हासिल कयो आहे, उहो मुक़ाम जेको आहे उहो ईअं कान मिलियो आहे। उनजी जेका गाथा आहे नई पीढ़ीअ खे असांखे ॿुधाइणु खपे त भई कहिड़े नमूने असां हिन मुक़ाम ते पहुता आहियूं। जेकॾहिं उहा न ॿुधाईंदासीं त असांजे ॿारनि खे इहा ख़बर न पवंदी। सुठी ज़िंदगी जेकॾहिं रखणी आहे त पंहिंजे ॿारनि खे जेका पार्टीशन जो दर्द आहे उहो ॿुधाइणु खपे। इहो मुंहिंजो शख़्सी तौर सां वीचार आहे ऐं मां चाहींदुमि त जेके बि बुज़ुर्ग आहिनि, जेके बि पार्टीशन में आया आहिनि, उहे पंहिंजे ॿारनि खे
पंहिंजी जेका आहे पार्टीशन दर्द ॿुधाइनि। इहो मुंहिंजो अॼु जो संदेश आहे जेके बि देश विदेश में सिंधी रहनि था पिया। धन्यवाद। ॿियो कुझु तव्हांखे पुछिणो हुजे त पुछी सघो था। जी न दादा महिरबानी, तव्हां ॾाढी सुठी इंफॉर्मेशन असांखे ॿुधाई सदा हयात दादा गोविंद मालीअ जे बारे में, जेका उन्हनि कोशिशूं कयूं कि असांजी सिंधी ॿोली 8 शेड्यूल में जेका अची वई ऐं उन्हनि जी ॾाढी सुठी कोशिशि हुई। इहा ॾाढी सुठी इंफॉर्मेशन असांखे मिली आहे ऐं तव्हां जेको संदेश ॾिनो आहे असांजे सिंधियुनि खे, उहो बि ॾाढो सुठो आहे। असां तव्हांजा थोराइता आहियूं। मां चाहींदुसि कि असांजे माली कल्चरल अकेडमी जा चेयरमैन साहब डॉक्टर राम जवरानी जी, मां चाहींदुसि कि उहे बि स्क्रीन ते अची वञनि ऐं तव्हांखे शुक्रगुज़ारीअ जा 2 अखर चवनि। त मां चाहींदुसि कि डॉक्टर राम जवरानी जी असां सां जुड़ी वञनि। जी साईं घनश्याम दास जी नमस्ते, जय जय झूलेलाल। झूलेलाल जी, जय झूलेलाल। अॼु तव्हांखे डबल वाधायूं आहिनि राम मंदिर जे निर्माण जूं ऐं गोविंद माली साहिब जे जनम ॾींहं जो। तव्हांखे लख लख वाधायूं। तव्हां असांजो हीउ सॾु हनायो ऐं तव्हां हीउ सपोर्ट कई पंहिंजे काउंसिल जे तरफ़ां, उन लाइ वॾी वॾी महिरबानी। तव्हां जेके इंफॉर्मेशन ॾिनी यकीनन उहे असांजे सिंधी ॿारनि खे हिकु लाभदायक थींदी। त कॾहिं असांजी ॿोली तस्लीम थी, कंहिं उन जे लाइ एफर्ट्स वरिता, इहो सॼो इतिहास जेको आहे उहो ॿारनि ताईं पहुचंदो। सुठी ॻाल्हि आहे। महिरबानी, धन्यवाद साईं। धन्यवाद धन्यवाद साईं। महिरबानी। डॉक्टर राम, असां चाहींदासीं कि तव्हां बैक स्टेज रहो ऐं असां तव्हांखे वरी घुराईंदासीं। असां अॻियां वधूं था हाणे। यस दोस्तों, असां तव्हांखे ॿुधाए छॾियूं कि ही NCPSL नेशनल काउंसिल फॉर प्रमोटिंग लैंग्वेज, सिंधी लैंग्वेज, घणा ई सारा जोगी कार्य करे रही आहे ऐं हिन लॉकडाउन जे पीरियड में हुननि इहा मूंखे लॻे थो 3 डॉक्यूमेंट्री या 3 वर्चुअल इवेंट हूंदो, अहिड़ा जाम प्लानिंग हलनि पिया। त शायदि अॻियां हली करे तव्हांखे हर हफ़्ते अहिड़ा सुठा सुठा प्रोग्राम ॾिसण लाइ मिलंदा, जंहिंमें तव्हां दादा गोविंद मालीअ जहिड़ियूं शख़्सियतुनि जे बारे में वधीक ॼाण हासिल करे सघंदा। छो त असां सां गॾु जेके बि मिज़मान आहिनि उन्हनि सां जुड़ियल आहिनि, जुड़ियल हुया ऐं घणो ई उन्हनि जे जेका प्रोत्साहन मिलियो आहे उन्हनि जे पारां, उहे तव्हां सां अॼु शेयर कंदा, तव्हांखे ॿुधाईंदा ऐं असांखे प्रोत्साहित कंदा। त दोस्तों, हाणे वक़्तु थी चुका आहे कि NCPSL जे बारे में असां वधीक ॼाणूं उन्हनि जे एग्ज़ीक्यूटिव कमिटी मेंबर जेके आहिनि अजीत मन्याल खां। पर उन खां पहिरीं मां चाहींदुसि कि हिकु नंढड़ो वीडियो आहे NCPSL जो, उहो तव्हां ॾिसो। त वीडियो हलायो वञे प्लीज़। सिंधी भाषा विकास परिषद सदा जिए अमर रहे। राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद हरदम हरे फूले। सिंधी भाषा साहित्य जो प्रचार थिए। साहित्यकारन जो गो सत्कार थिए। नई पीढ़ीअ जा सिंधी जुआन तरक्की कन। पंहिंजी कौम देश जो नालो रोशन कन। सिंधियुनि जा सुंदर सपना साकार थियनि। सिंधू घाटीअ जा वारिस बेदार थियनि। रोशन आईंदे जी पीड़ पकी रखजे। हर सिंधी तालीम वठी लाइक बणजे। सिंधी भाषा विकास परिषद सदा जिए अमर रहे। राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद हरदम हले फूले। अमर रहे, अमर रहे। सिंधी भाषा अमर रहे, अमर रहे, अमर रहे। विकास परिषद अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे। जी हाँ दोस्तों, सिंधी भाषा विकास परिषद अमर रहे ऐं इहा ई कोशिशि आहे सभिनी मेंबर्स जी। अचो त हाणे मिलूं डॉक्टर अजीत मन्याल जी सां, जेके एग्ज़ीक्यूटिव मेंबर आहिनि NCPSL जा। त मां चाहींदुसि कि उहे मूंसां गॾु जुड़ी वञनि। जय झूलेलाल। स्वागत आहे। जय झूलेलाल। तव्हांखे दादा गोविंद मालीअ जे जनम ॾींहं जूं लख लख वाधायूं। तव्हां सभिनी खे बि वाधायूं। जी जी। यादि Over पई to you, जी अजीत जी।
याद प्रिय जी वर्चुअल हिन भव्य कार्यक्रम में सभिनी सिंधी भाउरनि भेनरुनि जो हार्दिक स्वागत आहे। समाज के, देश के, व्यक्ति के, परिवार के हमेशा साहित्यकार अॻिते खणी वेंदा आहिनि। सदा हयात दादा गोविंद माली साहब जी लेखनीअ में अहिड़ी चाशनी आहे, चाहे वो नॉवल हुजनि, फिक्शन हुजे, ट्रांसलेशन हुजे, हमेशा व्यक्ति के जोड़ण जी, समाज के जोड़ण जी। नई जनरेशन के अगर सिंधी भाषा के बारे में, सिंधी साहित्य के बारे में, सिंधत के बारे में अगर वधिक जानकारी खपे तो सदा हयात गोविंद माली साहब जे साहित्य सां उनके जोड़णो पवंदो, उनके अध्ययन करणो पवंदो। हिकु किताब, हिकु नॉवल दादा लिखिया आहिनि, हिकु इंसान 100 तूफ़ान। लेखनीअ में अहिड़ो मज़ो आहे, जॾहिं पढ़ तो हर ॻाल्हि हमेशा नई थी लगे। जे कोई रामायण या गीता पढ़ंदो आहे हमेशा ये लॻंदो आहे यार हीअ ॻाल्हि त मां पढ़ी पर ध्यान में न हुई। त तीअं ई दादा जी लेखनी आहे। हिंदी जगत में अगर मुंशी प्रेमचंद जी हिंदी भाषा के या हिन भारत देश के अगर प्रेरणा ॾेई रहिया आहिनि त असां सौभाग्यशाली आहियूं त सदा हयात गोविंद माली साहब सिंधी जगत में, सॼे देश में, विदेशनि में पंहिंजे साहित्य सां, पंहिंजे लेखनीअ सां, पंहिंजे अदबी कार्यक्रमनि सां कलाकारनि खे प्रोत्साहन ॾियणु, सिंधी भाषा कीअं वधे, सिंधियत कीअं वधे, केरु किथे कीअं हुजणु खपे, हमेशा दादा जो नालो सुनहरनि अखरनि में लिखियो वेंदो। हूअं बि अॼु सुनहरो ॾींहुं आहे, देश जो इतिहास सॼो सुनहरे अखरनि में लिखियो वियो आहे। 25 अगस्त आदरणीय नरेंद्र मोदी जी अयोध्या में राम जन्मभूमि जो शिलान्यास कयो आहे। और केतिरो न असां पाण खे गौरवान्वित महसूस था कयूं त दादा गोविंद माली साहब जो भी अॼु जन्म ॾींहुं आहे। अहिड़ियूं ॿ सुनहरियूं शयूं असांजे देश में, असांजे समाज में असांखे अॻिते खणी वञण लाइ थियूं आहिनि। मां राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद और माली कल्चरल एकेडमी जो लख लख थोराइतो आहियां। उन शुक्रानो थो कयां त जनम ॾींहं जूं अहिड़ो मेलो मचाइणु और सिंधियुनि खे गॾु करणु, वॾनि खे यादि करणु और नई पीढ़ीअ खे प्रेरणा ॾियणु, ये दादा गोविंद माली साहब जहिड़नि जे ही शख्सियतनि सां असांखे आशीर्वाद मिली आहे, अॻिते प्रेरणा भी मिलंदी। असां हाणे गीत ॿुधोसीं, सिंधी भाषा अमर रहे। हर कंहिं समाज में केंद्र बिंदु हूंदो आहे, कोई न कोई ब्रांड हूंदो आहे समाज जो, देश जो। जीअं झंडो हूंदो आहे तीअं राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद जो भी एक कुल गीत हिकिड़ो हिन ही साल डायरेक्टर असांजे प्रताप बिजाणी साहब जे डायरेक्शन में ही थियो आहे। डोलन राय साहब लिखियो हुयो और सरल रोशन जी अहिड़ी सरलता सां उनखे ठाहियो आहे जो हमेशा दादा गोविंद माली साहब और हे कुल गीत असां सभिनी सिंधियुनि खे हमेशा प्रेरणा ॾींदो रहंदो। जन्म ॾींहं जूं, राम जन्मभूमिअ जूं सभिनी खे वाधायूं, वाधायूं, वाधायूं। जय झूलेलाल, जय श्री राम। जय झूलेलाल ऐं जय सियाराम तव्हांखे बि अजीत जी। ऐं तव्हां जाम सुठो ॿुधायो ऐं थैंक यू असां सां जुड़ण लाइ। ऐं NCPSL जेके इहे प्रोग्राम करे रहियो आहे, वर्चुअल इवेंट्स करे रहियो आहे, छो त हाणे मूंखे लॻे थो डिसंबर ताईं त इहो ई हाल रहंदो। असां माण्हुनि जो मतिलबु जेको वॾा शोज़ आहिनि उहे त न करे सघंदासीं, पर NCPSL जे द्वारा असां घणनि ई जीअं दादा गोविंद मालीअ जहिड़नि शख्सियतुनि सां असां माण्हुनि खे मिलाईंदा रहंदासीं, इहा ई मूंखे उमेद आहे। बिल्कुलु जुड़ंदा रहंदासीं। जी जी, महिरबानी अजीत जी, तव्हां सां ॻाल्हाए करे ॾाढो सुठो लॻो। महिरबानी। त दोस्तो, जीअं तव्हांखे ख़बर आहे कि दादा सदा हयात दादा गोविंद माली जी कल्चर जे प्रमोट करण लाइ ॾाढो ई कुझु कयो आहे। उन्हनि भगवंती नावाणी जी खे इंट्रोड्यूस कयो, सतराम रोहिड़ा जी खे इंट्रोड्यूस, घणा प्रोग्राम्स कराया उन्हनि जा। जीअं हाणे असां नवनि कलाकारनि खे ॾिसूं था त उन्हनि खे बि जेको हौसला अफ़ज़ाई आहे हुनजी ज़रूरत आहे। मां पुष्पा माली जन जो बि ज़िक्र करणु चाहींदुसि कि उन्हनि जी जेका
जेका आवाज़ हूंदी हुई या जेका मंच संचालन कंदा हुया या एक्टिंग कंदा हुया, उहे घणा ई ड्रामा नाटकनि में पार्टिसिपेट कयो आहे ऐं उहे पंहिंजे पिता साहिब जे मोटिवेशन सां ई थियो आहे। त दोस्तों, हाणे वक़्तु थी चुको आहे तव्हांजे विंदुर जो, छो त सेलिब्रेशन त थियणु खपे, छो त जनम ॾींहुं आहे दादा जो सदा हयात ऐं लिटरेचर सां वास्तो रखंदड़ ऐं कल्चर खे बढ़ावो ॾियणु जेको हिमथाईंदड़ जेके शख्सियत आहे, त असां सुगम संगीत कीअं पुठियां छॾींदासीं। त दोस्तों, हाणे जीअं मां तव्हांखे ॿुधायो कि असां वटि अहिड़ा कलाकार आहिनि जेके बिल्कुलु मंझिजी चुका आहिनि, त उन मां हिकु असांजी नंढड़ी आहे द्रशिका आडवानी। त असां उन्हनि खे आमंत्रित कंदासीं जेका तव्हांखे पंहिंजे सुरीली आवाज़ सां विंदराईंदी। त मां चाहींदुसि कि द्रशिका आडवानी जी मूंसां गॾु जुड़ी वञनि। जय झूलेलाल, स्वागत आहे दर्शिका तव्हांजो। थैंक यू। पाण मां सभिनी तव्हां खे थैंक यू चवणु चाहींदसि त तव्हां एतिरी स्पेशल ओकेजन ते मूंखे मौक़ो ॾिनो त मां अॼु ॻायां। ऐं पहिरीं बि यादि पीढ़ीअ जी जेको प्रोग्राम कुझु साल पहिरीं जय हिंद कॉलेज में थियो हो, तॾहिं मां नंढी हुअसि, पर शोभा आंटी मूंखां ॻाल्हायो हो। त आई एम वेरी हैप्पी टू बी हियर। थैंक यू। जी। Now the virtual stage is yours and you will have to entertain us. Over to you, Drashika. त जीअं असां सभिनि खे ख़बर आहे त हाणे सावण जो महीनो हले पियो थो ऐं बॉम्बे में काफ़ी बरसाति बि पई थी। त सावण जे हिन महीने में सावण जो हिकिड़ो गीत ॻाइणु चाहींदसि। आई होप तव्हां सभिनि खे वणंदो। त हाणे जेको मां नेक्स्ट ॻाइणु चाहींदसि उहो मूंखे ख़बर आहे त शोभा माली आंटी जिन जो फेवरेट आहे ऐं मुंहिंजो बि फेवरेट आहे। त आई होप तव्हांखे वणंदो।
सजण असांखे साईं असांखे सजण असांखे साईं असांखे रमज़ुन साण गुलाम कयो अथव सजण असांखे रमज़ुन साण गुलाम कयो अथव सजण असांखे सजण असांखे इश्क असुल खाई नाम ॾिनो अथव सजण असांखे सजण असांखे साईं असांखे सजण असांखे साईं असांखे रमज़ुन साण गुलाम कयो अथव सजण असांखे रमज़ुन साण गुलाम कयो अथव सजण असांखे सजण असांखे सजण असांखे जी मज़ो अची वियो दर्शिका, तव्हां ॾाढा सुठा गीत ॿुधाया ऐं अगरि न कोई नॉन पॉपुलर गीत अगरि ॿुधबो आहे न एॾनि टाइम खां पोइ त जाम मज़ो ई अची वेंदो आहे। त तव्हां इहो रमज़ुन साण कयो अथव गुलाम ईअं ई हो न, रमज़ुन साण कयो अथव गुलाम साईं। अच्छा, त रमज़ुन जो मतिलबु ख़बर आहे तव्हांखे? पंहिंजनि एक्शन्स ऐं पंहिंजनि जी 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 नखरा हे नाज़ नखरा जी 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 केतिरा केतिरा न सुठा अखर आहिनि, केतिरा न सुठा ॿोल आहिनि जेके असांजे जेके पोएट्स लिखी विया आहिनि। तंहिंमां ई हिकु हुया दादा सदा हयात दादा गोविंद माली जी, जंहिं पंहिंजो अदब सां पंहिंजी लेखणीअ सां एॾो एॾो सुठो असांखे ट्रेजर ॾिनो आहे। त तव्हांखे अगरि वधीक ॼाणणो आहे त उन्हनि जी वेबसाइट ते उन्हनि जा ऑडियो बुक्स आहिनि, ज़रूरु ॿुधी सघंदा आहियो। त दर्शिका असां तव्हां सां वरी मिलंदासीं, तव्हां बैक स्टेज असांजो इंतज़ारु कयो, हाणे लॉग आउट न कजो, बैक स्टेज रहिजो। थैंक यू दर्शिका। त दोस्तों हीअ हुई दर्शिका आडवाणी, ॾाढी सुठी गायिका आहे ऐं बिल्कुलु मंझिल हाणे थी वई आहे ऐं ॾाढो सुठो ॻाईंदी आहे। असां उन्हनि खे वरी तव्हांजे साम्हूं आणींदासीं ऐं तव्हांखे गीत ॿुधाईंदासीं। दोस्तों हाणे वक़्तु थी चुको आहे असांजे माली कल्चरल अकेडमी जे चेयरमैन डॉक्टर राम जवरानी जे सां मिलण जो। अचो त उन्हनि सां मिलूं ऐं थोरियूं ॻाल्हियूं कयूं ऐं ॿुधूं। त दोस्तों स्वागत था कयूं डॉक्टर राम जवरानी जी, जेके चेयरमैन आहिनि माली कल्चरल अकेडमी जा। जय किशन, जय झूलेलाल किशन, जय झूलेलाल। जय झूलेलाल, जय झूलेलाल। तमामु सुठो लॻो त हिन यज्ञ में असां गॾु आहीं, तमामु सुठी ॻाल्हि आहे ऐं हमेशह गॾु इहो ई असांखे। जी थैंक यू अंकल। हाणे तव्हां ॿुधायो कुझु माली कल्चरल अकेडमी जे बारे में ऐं दादा जे बारे में। मां ॾाढो ख़ुशकिस्मत आहियां जो मूंखे अहिड़े अज़ीम शख़्सियत जी जेको आहे, जेको अदब जे दुनिया में या संगीत जे दुनिया में या अदाकारी जे दुनिया में, स्टेज जे दुनिया में हिकु अज़ीम शख़्सियत हो, उन सां सोबत मिली मूंखे। उन इंसान जो सिर्फ़ु अर्जुन वांगुरु मां सम्झां थो हिकिड़ो ई लक्ष्य हुयो। जीअं अर्जुन जो लक्ष्य हो उन मछलीअ जी अख, ते हिननि जो हिकु लक्ष्य हो त सिंधी ॿोली ऐं सिंधी सभ्यता, सिंधी संस्कृति, सिंधियत खे कीअं वधायूं, कीअं हुनखे फैलायूं। उन लिहाज़ खां हुन काफ़ी जाखोड़ कई।
सब खां पहिरीं हो सिंधी साहित्य मंडल सां जुड़ियो ऐं उन सां काफ़ी गॾिजी करे हुननि कार्य कया। पर जॾहिं उनखे इहो महसूसु थियो कि असांजो जॾहिं देश विरहायो वियो आहे, देश जो विरहाङो थियो आहे, त सिर्फ़ु देश न विरहियो पर असां सिंधी बि विरहाइजी विया आहियूं। सॼे हिंदुस्तान जे कुंड कर्श में वञी वसिया आहियूं। 96 कॉलोनीज़ असां सिंधियुनि खे खोले ॾिनियूं हुयूं जिते असांखे शरणार्थी रहणो पियो ऐं असां पंहिंजो विश्वास असांजो डगमगाए चुको हो। उन वक़्तु माली साहिब खे हिन ॻाल्हि जो अहसासु थियो त इन्हनि में वापसि उहो हिकु जोश भरणो आहे, हिकु आत्मविश्वास भरणो आहे, त हुन हिकु कलाकार मंडल जोड़ियो ऐं उन कलाकार मंडल खे वठी करे जंहिंमें तमामु बहितरीन कलाकार हुन असांखे ॾिना। भगवती नावणी, सतराम रोड़ा, सुरेंद्र बोलाकाणी, काफ़ी कलाकार हुन असांखे ॾिना। उन्हनि खे गॾु खणी करे सॼे हिंदुस्तान जो रटन कई, न सिर्फ़ु हिंदुस्तान जो, पर हुनखे जॾहिं महसूसु थियो त इहो सिंध जो पैगाम असांजे हिन सरहदुनि खां ॿाहिरि बि वञणु घुरिजे, त हू हांगकांग, जापान, सिंगापुर, स्पेन, घणनि ई मुल्कनि में हुन रटन कयो। त अहिड़े शख़्स जो अॼु असीं जनम ॾींहं जो हिते मल्हाइण लाइ गॾु थिया आहियूं। उन कलाकार मंडल जे पोयां जेका मूंखे हिकिड़ी उन्हनि जी जेका ख़ूबी नज़र ईंदी हुई जॾहिं हू कलाकारनि जी चूंड कंदो हो, त मूंखे इहो महसूसु थींदो त हिन वटि हिकु पारखू निगाह आहे। कला जे लाइ ही हिकिड़ो पारखू इंसानु आहे जंहिंखे कंहिं बि नए कलाकार जे अंदर में पहिरीं उन जे अंदरि लिकल जेको उन जी क़ाबिलियत आहे, उन जी जेको योग्यता आहे, उनखे उहो ॿाहिरि वठी थो अचे ऐं उनखे ठपे ठाहे तयारु करे तराशे करे समाज में पेश थो करे पियो। ऐं उन्हनि जा जलवा जेके आहिनि, मां अॼु बि ॾिसां थो, जेकॾहिं असीं सभ्यतिक उन उभ ते, उन उफ़क़ ते, उन आसमान ते नज़र फेरींदासीं त अॼु बि अहिड़ा कलाकार आहिनि जेके उहे स्टार्स बणिजी चमकी रहिया आहिनि। मां सम्झां थो इहा सॼी जेका रोशनी आहे इहा माली साहिब जी देन आहे। ॿी ॻाल्हि त हुन साहित्य में बि तमामु वॾी शेवा कई ऐं जीअं हिकु बाग़बान खे पंहिंजे बाग़ जे अंदरि हर ॿूटे सां मोहबत हूंदी आहे, तीअं माली साहिब खे बि साहित्य जे हर खेत्र जे हर शाख सां मोहबत अथई। ऐं सभ खां वॾी जेका ॻाल्हि मूं मार्क कई हुन सां क़रीब रहण खां पोइ, हुनखे वक़्त जे नब्ज़ ते हथु हुयो। हुनखे ख़बर हुई त अॼु समाज खे छा खपे, कहिड़ी कमी आहे समाज में। इन करे हुनजो कोई बि लेख, कोई बि रचना बिना मक़सद जे न हुई। उन मां समाज खे कुझु न कुझु मैसेज पे मिलियो, संदेश पे मिलियो, जागृता पे मिली। त इहो हिन बाग़बान जी हिकु वॾी ख़ूबी हुई। ॿी ॻाल्हि जेका आहे, ॾिसो आख़िर इंसानु आहे, इंसान जीवन में ॿियनि इंसाननि वांगुरु बि हुनजे जीवन में, जीवन जे राह में के अहिड़ियूं तकलीफ़ूं आयूं जेको बि कॾहिं कॾहिं मूंखे हुनजी निड़ ते के गुंज नज़र ईंदा, मां चवंदो दादा छा आहे, त चवंदो सभु गुज़री वेंदो, सभु गुज़री वेंदो, कर गुज़र वारो जेको दादा जशन जो बि हिकिड़ो हुयो चवणी त भई सभु गुज़रियो वेंदो। हुन जॾहिं सिंधूअ जे किनारे पिक्चर ठाही, तमामु बहितरीन कहाणी हुई, तमामु बहितरीन डायरेक्शन हुई, पर कुदरत आहे त वॾियूं वॾियूं फिल्मूं बि कॾहिं कमु नथियूं कनि, उहा कमर्शियली ठीकु न रही, या तंहिंखां पोइ पुष्पा माली खे तकलीफ़ थी, त इहे हुनखे के दुख जूं अहिड़ियूं ॻाल्हियूं मिलियूं। उन खां अलावा बाक़ी ही ॾाढो दिलि जो साफ़ इंसानु हो। माना ईअं चई सघिजे थो एॾो दिलि जो खुलियल हो जो हर कंहिंजी दिलि खे सम्झण जी कोशिशि कंदो, हर कंहिंखे ॿुधण जी कोशिशि कंदो, सभिनी सां वेहंदो हो। उहो जेतिरो ॿाहिरि हुयो ओतिरो ई अंदरि हो। हुनजे दिलि में कोई कपट, कोई कूड़ जेको अंदरि हो ॿाहिरि, इहो साफ़ इंसानु जेको जंहिंजी असीं अॼु जनम ॾींहुं मल्हाए रहिया आहियूं, अहिड़ा इंसान मां सम्झां थो सदियुनि में ॼमंदा आहिनि जंहिंजी आत्मा, भावना ऐं हुनजी ख़्यालात बि एतिरी साफ़ हुजे। मां जेको आहे हमेशह ईअं फील कयो आहे त माली साहिब जहिड़ा जेके इंसान आहिनि, शख़्स आहिनि, इहे पर्सनैलिटीज़ जेके आहिनि इहे मुहाफ़िज़ आहिनि असांजे ॿोलीअ जा, असांजे हुन लिटरेचर जा, असांजे हुन साहित्य जा। माली साहिब जे वञण खां पोइ जेतिरो हिंद वारनि ॾिनो, उन खां वधीक सिंध वारनि बि ॾिनो, छाकाणि हिंद ऐं सिंध में ॾाढो प्यारो हो। छाकाणि अॼु बि माली साहिब जा लिखियल उहे किताब जेके मां सम्झां थो 55 नॉवेल्स आहिनि, उहे अॼु बि उते पढ़िया था वञनि, उन्हनि जो ज़िक्र अचे थो। ऐं अॼु बि तव्हां जेकॾहिं उन्हनि जे वेबसाइट्स ते वेंदा त तव्हांखे नज़र ईंदो त केतिरो ॿाहिरि उन्हनि जो उहा सोच उन वक़्त जी, उन वक़्त जा लिखियल जेके कहाणियूं आहिनि, नॉवेल आहिनि, अॼु बि माण्हुनि खे पसंदि थियनि था। ऐं अबाउट 55 बुक्स हिननि लिखिया, 55 किताब, जंहिं करे सिंधी समाज हुनखे नावल सम्राट जो बि लक़ब ॾिनो। सो हुन नावल सम्राट जो अॼु ही जेको ॾींहुं आहे,
उहो सदियुनि ताईं यादि रखियो वेंदो, छो त अॼु राम जनम भूमि ते बि राम मंदिर जो निर्माण थियो आहे। जेकॾहिं राम जो मंदिर जो ज़िक्र ईंदो त माली साहिब जो ज़िक्र ईंदो, जब माली साहिब जे जनम ॾींहं जो ज़िक्र ईंदो त राम जे हुन मंदिर जी नींव जो बि ज़िक्र ईंदो। मुंहिंजा दोस्तो, ॿियो क्वेश्चन तव्हां पुछो त माली कल्चरल अकेडमी जे बारे में। सो माली कल्चरल अकेडमी जो जेको जनम आहे, उनजी जेका स्थापना आहे, उहा जॾहिं पुष्पा माली गुज़ारे वई तॾहिं माली साहब असां सलाह कईसीं त काई अकेडमी बर्पा करणु घुरिजे, जंहिंमें माली साहब पाण असांजे भेण जेका आहे शोभा चंद्र मंगनाणी ऐं मां, असीं चारई ट्रस्टी हुआसीं। पर पोइ माली साहब जे वञण खां पोइ हींअर टई ट्रस्टी आहियूं। पर हिकु ॻाल्हि मां तव्हांखे यकीन सां चवां थो पियो त माली साहब जेके असांखे राहूं, रस्ता, पेचरा, जेको बि मंज़िल जे तरफ़ वधण लाइ असांखे जेके बि सिंधी ॿोली, सिंधी साहित्य, सिंधी कल्चर लाइ जेको कुझु असांखे ॾिनो, उहो असीं वित आहार इन माली कल्चरल अकेडमी जे मार्फत असीं माण्हुनि ते पहुचाए रहिया आहियूं। ऐं हुनजी जेका प्रेरणा हुई त सॼे भारत में हिन जो फैलाव थिए, त असां माली कल्चरल अकेडमी जे मार्फत न सिर्फ़ु मुंबई, पूना, बड़ौदा, अहमदाबाद, दिल्ली, लखनऊ ऐं यहाँ तक के हांगकांग ताईं बि असां सफ़र कयोसीं ऐं उहा असां हुनजो पैगाम पहुचायोसीं। ऐं भाउ नूतन तोलाणी साहिबु अॼु असां सां जुड़ियल आहिनि। उन्हनि सां त उन्हनि जो ॾाढो पुराणो संबंध रहियो आहे, काफ़ी सालनि खां वठी हांगकांग में वेंदा हुया। ऐं ॿी ॻाल्हि, कुझु सालनि खां माली कल्चरल अकेडमी इहो डिसीशन खयो त असांजा जेके अदीब आहिनि, असांजा जेके कलाकार आहिनि, उन्हनि जी जीवनीअ ते बि असांखे कुझु इतिहास महफ़ूज़ करणु घुरिजे। छाकाणि इतिहास असां बदकिस्मती आहे, सिंधियुनि जो कोई लिखे नथो, पर हिन इलेक्ट्रॉनिक मीडिया में असीं इहो करे सघूं था त उनजे जीवनीनि ते असीं डॉक्यूमेंट्रीज़ ठाहियूं। हिन खां अॻु असां 12 डॉक्यूमेंट्रीज़ रिलीज़ करे चुका आहियूं। अॼु वक़्तु आहे कमला गोकलानी जेका अॼु जी गेस्ट बि आहे, उन ते असां हिकु डॉक्यूमेंट्री रिलीज़ कंदासीं। असांजी स्क्रीन ते सभई डॉक्यूमेंट्रीज़ आहिनि जिन जिन शख़्सनि ते थियल आहिनि, जिन पर्सनैलिटीज़ ते असां कयूं आहिनि। इहे उहे शख़्स आहिनि जिन असांजे सिंधी ॿोली, सिंधी साहित्य, सिंधी संस्कृति खे सींचियो आहे। इहे सचा पचा असांजा बाग़बान आहिनि। इन्हनि जी जेको कार्य आहे, इन्हनि जी जेके तरीक़ो हुयो उन सिंधी ॿोली ऐं साहित्य खे अॻियां ते पहुचाइण लाइ, उहो ईंदड़ पीढ़ीअ खे बि जीअं महसूसु थिए ऐं ईंदड़ पीढ़ी उन मां कुझु पिराए असां ही डॉक्यूमेंट्रीज़ ठाहियूं आहिनि। ऐं अॼु कमला गोकलाणी जी डॉक्यूमेंट्री बि रिलीज़ करे रहिया आहियूं। उनखे मिलाए करे असांजूं इहे 13 डॉक्यूमेंट्रीज़ थींदियूं। ऐं अॻियां बि सभु तव्हां मिली करे सिंधी समाज असांखे दुआऊं कयो, असांखे शक्ति अचे, असां माली साहिब जे हर हिकु ख्वाब खे तमामु सुहिणे ऐं बहितरीन नमूने पूरो कयूं। जय झूलेलाल, महिरबानी। जी जी, महिरबानी डॉक्टर राम जवरानी जी, तव्हां ॾाढो सुठो ॿुधायो दादा जे बारे में। जेको तव्हां ॿुधायो कि नॉवल सम्राट जो उपाधि उन्हनि खे मिलियल आहे, त एतिरा सुठा नॉवल्स आहिनि जेके उन्हनि जे वेबसाइट ते तव्हां सभई जेके बि दर्शक आहिनि उहे ॿुधी सघो था। ऑडियो जे नमूने उहे रिकॉर्ड थियल आहिनि। जी जी, त जीअं तव्हां इहे डॉक्यूमेंट्रीज़ बि ॿुधायूं, डॉक्यूमेंट्रीज़ अनोखी डॉक्यूमेंट्रीज़ आहिनि। तव्हां बिल्कुलु उहे ॾिसिजो, छो त बिल्कुलु अलॻि नमूने सां जेका जूली तेजवानी हुन पंहिंजो वॉइस ॾिनो आहे, डायरेक्शन ऐं कंसीव कयो आहे, जाम सुठो कयो आहे। त इहे डॉक्यूमेंट्रीज़ थोरियूं अलॻि आहिनि, त ज़रूरु ॾिसिजो। ऐं अॼु डॉक्टर कमला जो गोकलानी जी बि डॉक्यूमेंट्री रिलीज़ थी चुकी आहे, त 6 बजे उहा रिलीज़ थी आहे, त उहो बि दर्शक असांजा ॾिसी सघनि था। डॉक्टर राम जवरानी जी, मां तव्हांखे रिक्वेस्ट कंदुसि कि तव्हां बैक स्टेज रहो ऐं असां अॻियां प्रोग्राम जी कार्यवाही वधायूं था। महिरबानी, असां सां जुड़िया रहियो। तो दोस्तों, ही हुआ माली कल्चरल अकेडमी जा चेयरमैन डॉक्टर राम जवरानी जी, जंहिं तव्हांखे दादा जे बारे में एॾो कुझु ॿुधायो। माली कल्चरल अकेडमी कीअं बर्पा थी, छा थियो, ऐं हाणे घणा ई उहे त जेके सोशल इवेंट्स आहिनि उहे ऑर्गेनाइज़ कंदा आहिनि। उन्हनि जी जेका सुपुत्री आहे, उन्हनि उहा बिल्कुलु जेके वागू आहिनि उहे संभाले वरितियूं आहिनि, पंहिंजे दादा जे नक्शे क़दमनि ते हली रहियूं आहिनि। ऐं उन्हनि सां असां मिलंदासीं, ॻाल्हाईंदासीं। ऐं उन्हनि हिकु अनोखी पहल कई आहे, डॉक्यूमेंट्री स्टार्ट करे जेके बि कलाकार आहिनि उन्हनि ते। ऐं मां तव्हांखे ॿुधाए छॾियां कि कुझु कुझु अहिड़ा लिखियल लाल आहिनि जेके ऑन स्क्रीन न हूंदा आहिनि, ऑफ स्क्रीन बि उन्हनि ॾाढो ई कुझु असांजे सभ्यता लाइ कयो आहे। त उन्हनि खे कीअं माण्हुनि ताईं आणिजे, उहो हिननि डॉक्यूमेंट्रीज़ में ॾेखारियो वियो आहे। त ज़रूरु ॾिसिजो। हिन डॉक्यूमेंट्रीज़ खे डायरेक्ट कयो आहे, वॉइस ॾिनो आहे जूली तेजवानी। त दोस्तों, हाणे वधूं था अॻियां, ऐं अॻियां हाणे मिलूं था NCPSL जे डायरेक्टर डॉक्टर प्रताप पिंजानी जी सां।
अचो त उन्हनि सां मिलूं, उन्हनि खे ॿुधूं कि हू छा था चवणु चाहिनि। त दोस्तों असां आमंत्रित था कयूं डॉक्टर प्रताप पिंजानी जी खे, जेके डायरेक्टर आहिनि नेशनल काउंसिल फॉर प्रमोटिंग सिंधी लैंग्वेज जा। जय झूलेलाल। जय झूलेलाल जी दादा, सभिनि खां पहिरीं अॼु तमामु ख़ुशीअ जो ॾींहुं आहे जेको आहे, मां सम्झां थो कि अॼु तमामु सुहिणे ॾींहं ते ही कार्यक्रम थी रहियो आहे। अॼु न केवल माली साहब जो जनम ॾींहुं आहे, 5 अगस्त 1921 में उन्हनि जो जनम ॾींहुं ठारूशाह में थियो हो, पर उन सां गॾोगॾु असां ॾिसूं था कि अॼु जेके हिंदू असांजा माइग्रेट करे हिंदुस्तान में आया पंहिंजे धर्म जी रक्षा करण लाइ, अॼु उन्हनि जी आशाऊं पूरियूं थियूं आहिनि ऐं अॼु राम जनम भूमि जे जनम स्थान ते मंदिर ठाहिण जे भूमि पूजन जो कार्यक्रम थियो आहे। त जेके बि सिंधी भाउर पाकिस्तान मां या अनडिवाइडेड भारत मां माइग्रेट करे हिते आया, उन्हनि सभिनि खे मां वाधायूं थो ॾियां। ऐं तमामु ख़ुशीअ जी ॻाल्हि मुंहिंजे लाइ इहा बि आहे कि ही कार्यक्रम जेको आहे शोभा माली जे इनिशिएटिव वठण खां थियो आहे। जेको आहे शोभा माली पंहिंजो इंट्रस्ट ज़ाहिर कयो हो। असां ॾिसंदा आहियूं कि समाज में इहो कॉन्सेप्ट आहे कि परिवार जो वंश वधाइण वारो पुटु थींदो आहे जेको आहे, पर जेके बि मां हींअर ॾिसां पियो कि परिवार जो नालो अगरि करण वारियूं आहिनि त असांजूं धीअरूं आहिनि जेके पंहिंजी फैमिलीअ लाइ एॾो अफेक्शन आहे। इन खां पहिरीं रांजन साहब जो मास्टर रांजन जो संगीता जेका हुननि जी पोटी आहे, उन इनिशिएटिव खणी करे ही कार्यक्रम कयो। हाणे शोभा पंहिंजे फादर जी यादि में ही कार्यक्रम करे रही आहे। त मां सम्झां थो कि असांजे समाज में इहो कॉन्सेप्ट चेंज थियणु घुरिजे कि असांजी जो छोकिरियूं आहिनि, ज़रूरी न आहे त असांखे पुटु हूंदो त असांजे वंश खे वधाईंदो, असांजी छोकिरियूं बि असांजे परिवार जो, असांजे समाज जो नालो अॻियां वधाईंदियूं। ऐं असां ॾिसूं था कि उन्हनि तमामु सुठो कॉन्ट्रीब्यूशन कयो आहे। ऐं इहो मूंखे लॻे थो कि माली साहब जेके तमामु सुहिणा नॉवलिस्ट हुआ ऐं उन्हनि ड्रामा लिखिया, उन्हनि फिल्मूं ठाहियूं, उन्हनि सां गॾु पाण ॾिसूं त उन्हनि सोशल इश्यूज़ ते बि कंसर्न कयो। उन्हनि जो सिंध जे प्रति प्यार पंहिंजे उन्हनि जे नॉवलनि में हो, उन्हनि जे ड्रामास में हो, पर उन जे बावजूदि असां ॾिसूं था कि उन्हनि जेके सोशल इश्यूज़ सिंधी समाज में खयां वञनि, जीअं उन्हनि जेको आहे यूनाइटेड जेका जॉइंट फैमिली सिस्टम थींदो आहे, उन जूं छा प्रॉब्लम्स थींदियूं आहिनि उहे खणी आया। जेको आहे डाइवर्सी छा प्रॉब्लम आहिनि, त इहे उन्हनि सोशल इश्यूज़ खे बि खयो हो। जेको आहे मूंखे लॻे थो कि असांजा जेके नवां राइटर्स आहिनि, नया जेके आहिनि अदीब आहिनि, जेके उहे असांजे सिंधी समाज में उणायूं जेके आहिनि, जेके प्रॉब्लम्स आहिनि, उन्हनि खे समाज ताईं खणी वञनि ऐं असांजे समाज में इन ॻाल्हि जो वीचार थियणु घुरिजे कि कीअं इन सोशल इविल्स खे असां समाज खां परे करे सघूं ऐं असांजी जेको परसेप्शन सिंधी समाज जे बारे में आहे उहो ग्लोबली चेंज थी सघे। त शोभा माली जे खे मां ऐं सॼे सिंधी समाज खे अॼु वाधायूं ॾींदुमि राम जनम भूमिअ जूं। उन सां गॾु मां मुंहिंजो थोराइतो आहे मुंहिंजे मिनिस्टर साहब जो, डॉक्टर रमेश पोखरियाल निशंक जो, जेके ख़ुदि साहित्यकार आहिनि ऐं 40 खां वधीक किताबूं हू लिखी चुका आहिनि। उन्हनि जो बि मार्गदर्शन आहे ऐं उन्हनि इन ॻाल्हि लाइ फोकस कयो आहे कि जेके बि उन्हनि जा संस्थान उन्हनि जे अंडर में आहिनि, उन्हनि जा डायरेक्टर्स ऐं चेयरमैन जी ड्यूटी आहे कि उन्हनि जे समाज जा जेके बि राइटर्स आहिनि, जेके बि रिनाउंड पर्सन्स आहिनि, उहे समाज जे साम्हूं अचनि। त इन कड़ीअ में गोविंद माली साहब जो ही जेको वेबिनार थी रहियो आहे, उन ते तमामु सुहिणे तरीक़े सां असांजे राम जवारणी साहब, असांजो वाइस चेयरमैन घनश्याम कुकरेजा साहब, अजीत मानियाल साहब तमामु सुहिणे तरीक़े सां ॻाल्हियूं रखियूं। जेको आहे ऐं उन्हनि जी शख़्सियत जे बारे में उन्हनि ॿुधायो। उन्हनि जो मूंखे मेन कॉन्ट्रीब्यूशन जेको लॻे थो नॉवल ऐं उन्हनि में त हो ई, उन खां सवाइ मूंखे जेको हलचल सिंधी मूवमेंट उन्हनि स्टार्ट कयो ऐं जंहिंजी कोशिशुनि जे करे सिंधी भाषा 8th शेड्यूल में शामिल थी सघी, उहा हिकिड़ी तमामु वॾो सुठो एफर्ट्स हो। ऐं उन लाइ इन्हनि जेके नॉवल्स लिखिया, ड्रामास लिखिया, उन्हनि खे 1973 में जेको आहे अकाडमीअ जो अवार्ड मिलियो प्यार जी प्यास ते। उन खां सवाइ लाइफ टाइम 1996 में लाइफ टाइम अचीवमेंट अवार्ड बि मिलियो। त उन्हनि जी कोशिशूं ऐं उन्हनि जेको सिंधी लिटरेचर में योगदान ॾिनो आहे,
उनखे उन्हनि खे आइडेंटिफाई कयो, रिकॉग्नाइज़ कयो, उन्हनि खे सम्मानित कयो। अॼु NCPSL जे तरफ़ां मां जेको आहे चाहींदुमि कि मिनिस्टर साहब जी कोशिशुनि सां असां पहिरें खां 5 दर्जे ताईं जेके असांजा ॿार आहिनि उन्हनि खे पंहिंजी मातृभाषा में एजुकेशन मिले, ऐं न केवल इहा जेका प्रॉब्लम सिंधी भाषा सां आहे बल्कि भारत जूं जेके बि क्षेत्रीय भाषाऊं ऐं मातृभाषाऊं आहिनि उन्हनि लाइ इहा हिकु प्रॉब्लम थी रही हुई। त पंहिंजे 1 साल जे टेन्योर में मिनिस्टर साहब 32 सालनि खां पोइ हिकु नई एजुकेशन पॉलिसी सां खणी आया, त मूंखे लॻे थो न केवल इन मातृभाषाउनि जो विकास थींदो इन सां, बल्कि इन एजुकेशन में न्यू एजुकेशन पॉलिसी में स्किल डेवलपमेंट जे मथां बि तमामु कोशिशूं कयूं वेंदियूं, ऐं असांजा ॿार जेके आहिनि त मातृभाषा सां गॾु उन्हनि खे जॉब्स बि मिलंदा। तमामु भारत सरकार जो तमामु सुठो प्रयास आहे ऐं इहे कोशिशूं हलंदियूं रहंदियूं। राष्ट्रीय सिंधी भाषा पंहिंजे तरफ़ां काफ़ी कोशिशि करे रही आहे। असांजो सिंधी लैंग्वेज लर्निंग क्लासिस हलंदियूं आहिनि। हिन दफ़े कोरोना जी प्रॉब्लम आहे, मां सभिनि जेके ऑर्गेनाइजेशन्स आहिनि ऐं सभिनि जेके आहिनि वॾा वॾा असांजा राइटर्स आहिनि, असांजे समाज जूं वॾियूं शख़्सियतूं आहिनि जेके समाज लाइ कमु कनि थियूं, उन्हनि खे मुंहिंजी रिक्वेस्ट आहे कि पंहिंजो वधीक में वधीक ॿारनि खे सिंधी भाषा सां जोड़ण जी कोशिशि कनि, ऐं हिन दफ़े कोशिशि कयूं ताकि ऑनलाइन सिंधी लैंग्वेज क्लासिस हलायूं सघनि। इन खां सवाइ अॼु ख़ुशीअ जो ॾींहुं इहो बि आहे कि मुंहिंजा जेके असां एग्ज़ीक्यूटिव में 2 प्रपोज़ल पास कयासीं, असांजे जेके मेंबर्स कुझु एक्टिव मेंबर्स आहिनि उन्हनि जी कोशिशुनि सां असां एग्ज़ीक्यूटिव में हिकिड़ो प्रपोज़ल खणी आयासीं कम्युनिटी रेडियो जो ऐं सिंधी लर्न ऐप जो। अॼु उहे फाइनल थी करे मूं वटि अची विया आहिनि ऐं हाणे महीने ताईं उनजी टेस्टिंग हलंदी, उन में छा छा प्रॉब्लम्स आहिनि उनखे रेक्टिफाई करण जी कोशिशि कंदासीं, ऐं जल्द ई भॻवान राम जो आशीर्वाद रहंदो, समाज जो आशीर्वाद रहंदो त असां कम्युनिटी रेडियो ऐं सिंधी लर्न ऐप नेक्स्ट मंथ में मिनिस्टर साहब जी कोशिशि सां लॉन्च करण जी कोशिशि कंदासीं। सिंधी समाज खे जिते बि NCPSL में छा इनिशिएटिव खणणु घुरिजनि उन जे बारे में पंहिंजी राय ॾींदासीं, ऐं उन लाइ मां तमामु शुक्रगुज़ार थींदुमि त उहो पंहिंजी राय सां मूंखे अवगत कराइनि। जेको आहे मुंहिंजो मोबाइल नंबर ऐं मुंहिंजो जेको NCPSL जो ईमेल एड्रेस आहे उहो ncpsl.delhi@gmail.com आहे। मुंहिंजो बि अगरि मेल कंहिंखे खपे त pratap.pinjani@yahoo.in इन मूंखे पंहिंजा वीचार, पंहिंजा सजेशन्स मोकिले सघूं था। असां मिली करे जेके बि असांजा मेंबर्स आहिनि, मां असांजी मिनिस्ट्री ऐं भारत सरकार असां वटि ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे कि असांखे देश में अहिड़ो प्रधानमंत्री मिलियो आहे, असां ख़ुशनसीब आहियूं ऐं भॻवान जी महिरबानी सां अहिड़ो प्रधानमंत्री मिलियो आहे जंहिंखे इन ॻाल्हि जी चिंता आहे कि देश में मातृभाषाउनि जो विकास थियणु घुरिजे, देश जो विकास थियणु घुरिजे ऐं देश जूं हर सीमा सुरक्षित रहणु घुरिजे। मां हिन कार्यक्रम खे जेके असांजा भाउर सिंधी भाउर ॾिसनि पिया, उन्हनि खे मां उन्हनि जो शुक्रगुज़ार आहियां। उन्हनि खे चवंदुमि कि वधीक में वधीक इन कार्यक्रम सां जुड़ी पंहिंजी राय ॾियनि। ऐं इन खां सवाइ अगेन मां शोभा माली खे वाधायूं ॾींदुमि ऐं उन्हनि जे पिता साहब गोविंद मालीअ जे जनम ॾींहं जूं शुभकामनाऊं ॾींदुमि। जय हिंद, जय भारत। डॉक्टर प्रताप पिंजानी, तव्हांजा थोरा तव्हां ॾाढियूं सुठियूं ॻाल्हियूं तव्हां ॿुधायूं। जेके बि एडवांसमेंट्स NCPSL में हली रहियूं आहिनि, कम्युनिटी रेडियो हिकु ईंदो ऐं जेको हिकु ऐप डेवलपमेंट थी रहियो आहे, उहो बि ॾाढी सुठी जानकारी तव्हां ॾिनी आहे। मां चाहींदुसि कि माली कल्चरल अकेडमी जा असांजा चेयरमैन डॉक्टर राम जवरानी जी असां सां स्क्रीन ते जुड़ी वञनि त हू तव्हांखे शुक्रगुज़ारी जा 2 अखर चवणु था चाहिनि। त मां चाहींदुसि कि डॉक्टर राम असां सां जुड़ी वञनि स्क्रीन ते। साईं महिरबानी, तव्हां सुठी असांखे इंफॉर्मेशन ॾिनी, तव्हां असां सां जुड़िया, तमामु सुठी ॻाल्हि आहे। ऐं तव्हां जेको कार्य करे रहिया आहियो पंहिंजे नेशनल काउंसिल, सचमुच साराह जोॻो आहे। एंड जेको सिंधी सिखण जो ऐप करे रहिया आहियो या जेके ॿियो बि जेके एक्टिविटीज़ आहिनि, पर हीउ जेको तव्हां शुरू कयो आहे असांजो वर्चुअल प्रोग्राम जेके कया आहिनि, मां सम्झां थो इहे तव्हां चालू रखो। घणी शख़्सियतूं आहिनि असां वटि, असां सां गॾु मास्टर चंदर आहे, राम पंजवाणी साहिबु आहे, ज़िया साहिबु आहे,
इहे घणेई अहिड़ियूं या भगवती नावाणी आहे इन्हनि ते बि असीं इहे प्रोग्राम जेकॾहिं ऑर्गेनाइज़ कयूं तव्हांजे हुन सपोर्ट सां त मां सम्झां थो सिंधी जो काफ़ी वधीक फैलाव थींदो ऐं तव्हांजो तहे दिलि शुक्रगुज़ार आहियां तव्हां असांखे सपोर्ट कई महिरबानी थैंक यू न मां हिकु ॻाल्हि चवणु चाहींदुमि भारत सरकार जी ख़ुदि जी इहा इच्छा आहे कि असां जेके सिंधी फील्ड में जेके बि रिनाउंड पर्सन्स आहिनि जेके पर्सनैलिटीज़ आहिनि उहे पब्लिक डोमेन में अचनि ऐं जेको परसेप्शन जेको सिंधी समाज लाइ आहे उहो समाज जो परसेप्शन चेंज थी सघंदो इहे सभु ॻाल्हियूं धीरे धीरे मंत्रालय ताईं पहुचनि पियूं ऐं मां तव्हांखे हिकु ॻाल्हि शेयर करणु चाहींदुमि कि हिन साल असांजे डिपार्टमेंट जो जेको इवेल्यूशन थियो उन में असांखे 90.4 नंबर्स मिलिया आहिनि ऐं इहो एक्सीलेंट हा इहो एक्सीलेंट रिमार्क मञियो वेंदो आहे ऐं इन एक्सीलेंट रिमार्क जे बेसिस ते असांजे नेक्स्ट ईयर जेको असांजो बजट अलोकेशन थींदो उन में असांखे फ़ाइदो मिलंदो ऐं असांजी प्रॉब्लम्स खे मिनिस्ट्री कंसीडर कंदी तमामु सुठो तव्हां जेके एफर्ट्स वठी रहिया आहियो या असांजो वाइस चेयरमैन वठी रहियो आहे घनश्याम कुकड़ा जी या असांजो अजीत मनियाल साहब हुनजो बि थोराइतो आहियां जो तव्हां हमेशह सपोर्ट कई आहे असांखे पहिरीं बि असांजो मास्टर आंजन ते प्रोग्राम खणी आयासीं हीउ असांजो सेकंड प्रोग्राम आहे जेको माली साहिब ते असीं करे रहिया आहियूं अॻियां बि तव्हां मां इहा ई उमेदु आहे सॼे सिंधी समाज खे इहे जोड़नि था सभिनी खे तव्हां सपोर्ट कयो था वॾी महिरबानी थैंक यू महिरबानी जय झूलेलाल महिरबानी महिरबानी जय डॉक्टर राम मां चाहींदुसि कि तव्हां सभई बैक स्टेज हुजो ऐं असां कार्यक्रम अॻियां था वधायूं तो दोस्तों ही हुआ डायरेक्टर NCPSL डॉक्टर प्रताप पिंजानी जी जंहिं जाम सुठियूं ॻाल्हियूं तव्हांखे ॿुधायूं घणो ई कमु थी रहियो आहे NCPSL में ऐं अगरि तव्हांखे कोई बि राय आहिनि त हुननि तव्हांखे ईमेल ID ॾिनो आहे त तव्हां उहो ज़रूरु तव्हां मोकिले सघंदा आहियो अगरि तव्हांखे ईमेल ID यादि न आहे त असांजो ही प्रोग्राम वापसि तव्हां ॾिसी सघंदा आहियो ऐं जेतिरनि माण्हुनि खे तव्हां शेयर कंदा ओतिरनि माण्हुनि ताईं इहा इंफॉर्मेशन पहुचंदी ऐं उन्हनि जो ही फ़ाइदो खणी सघंदा त दोस्तों हाणे वक़्तु थी चुको आहे जीअं त असां जन्मॾींहुं मनाए रहिया आहियूं सदा हयात डॉक्टर दादा गोविंद माली जन जो त हिकु अहिड़ो अदीब आहे जेको इंडिया में त न आहे पर हांगकांग में आहे ऐं जेको प्रेसिडेंट आहे हांगकांग ऐं चाइना सिंधी एसोसिएशन जो कल्चरल एसोसिएशन जो उन्हनि जो नालो आहे दादा नोतन तोलानी जी मां चाहींदुसि कि उहे असां सां जुड़ी वञनि उहे बि पाण हिकु लेखक आहिनि ऐं असांखे वधीक दादा गोविंद माली जे बारे में ॿुधाईंदा त मां चाहींदुसि कि दादा नोतन तोलानी जी असां सां हांगकांग मां असांजे स्क्रीन ते जुड़ी वञनि किशन जय झूलेलाल जय झूलेलाल दादा स्वागत आहे हिकु दफ़ो वरी थैंक यू वॾी महिरबानी अॼु वॾी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे कि असांजे टिनि मूर्तियुनि मां हिकिड़ो जेको अदीब हूंदो दादा गोविंद माली जी उन जो बर्थडे आहे जंहिं लाइ मां सभिनी खे वाधायूं ॾींदुसि ख़ासि करे शोभा भेण खे ऐं जेके बि माली एकेडमी सां जुड़ियल आहिनि उन सभिनी खे लख लख वाधायूं अॼु जे हिन ॻाल्हि ते माली साहब सां मां गॾियो हुउसि अटकल 1965 में जॾहिं मां सिंध मॉडल में पढ़ंदो हुउसि त उते असां वटि अदबी क्लास हलंदा हुआ या अदबी बैठकूं थींदियूं अदबी मीटिंग थींदियूं जिते सभई उन वक़्त जा जेके बि जेके साहित्यकार हुआ या लेखक हुआ सभु गॾजंदा उन्हनि में चङा माई नाज़ हूंदा गोविंद माली बि हूंदो हो उत्तम हूंदो कीरत बाबाणी लेखराज अज़ीज़ ऐं ॿिया बि घणी आहिनि मूंखे घणनि जा नाला गुनो सामताणी मोहन कल्पलाणी लाल पुष्प जेके बि चवंदा उन ज़माने जो त मूंखे नंढपण खां ई सिंधी साहित्य में रुचि हुई ऐं मां नंढियूं नंढियूं कहाणियूं लिखंदो हुउसि त कीरत बाबाणी जे करे मां उन में जुड़ियुसि ऐं उन्हनि जा क्लास वग़ैरह या मीटिंगूं मां अटेंड कंदो हुउसि जिते दादा गोविंद माली गॾजंदा हुआ उन खां पोइ त उन सां घणी ॻाल्हियूं थींदियूं हुयूं अदब जे बारे में मूंखे मज़ो ईंदो मां अञा इन्हनि सभिनी जे भेट में तमामु नंढो हूंदो हुउसि पर छाकाणि त मूंखे शौक़ु हो त सभई मूंखे वीचारा सुठे नमूने रिसीव कंदा हुआ उन खां पोइ मां जल्दी हलियो आयुसि हांगकांग में ऐं मूंखे अॼु हांगकांग में 52 साल थिया आहिनि त मां हांगकांग में ई आहियां उन खां अॻु मूं घणेई लिखियूं पंहिंजा 2-टे कहाणियुनि जा नावल छपायासीं नंढियूं नंढियूं कहाणी खे सभिनी रसालनि में छपायमि पर हिकु दफ़ो जॾहिं मां हांगकांग में आयुसि त मूं हाल फ़िलहालु उते स्टॉप करे छॾियो
पोइ जीअं ई पंहिंजी रोटी रोज़ीअ ते मां थोरो मज़बूत थियुसि, पाण खे थाई को कयमि, त वरी साॻी जेका मन में रुचि हुई साहित्य लाइ, सिंधी साहित्य लाइ, उहा वरी जागी ऐं मूं पंहिंजे नमूने जेको थी सघियो सिंधी साहित्य खे हेल्प पे कई आहे, न फ़क़ति इंडिया में पर जिते बि किथे उन्हनि जी खेनि का हेल्प खपंदी असां कई। ऐं असां जेको जॾहिं 1992 में सिंधी एसोसिएशन ऑफ हांगकॉन्ग खोलियोसीं, बर्पा कयोसीं, त पहिरीं पहिरीं असां इहे कमु कयो त जेके बि सिंधी कलाकार हुआ उन्हनि खे उते साल ब साल घुराए हिकिड़ो वॾो सिंधी कल्चर प्रोग्राम कंदासीं, मेले वांगुरु, जिते सिंधी खाधा ॿिया बि खाधा रखंदासीं ऐं कल्चरल प्रोग्राम पियो हलंदो हो। सभिनी जेके बि हिते जी जनता आहे, हिते जी जेका क़ौम आहे, सभिनी लाइ फ्री हूंदो हो। मूंखे यादि आहे त 1994 में असां माली साहब खे हांगकॉन्ग में घुरायो उन हिकिड़े सिंधी कल्चर प्रोग्राम में, जेके इहो असांजे उन ज़माने में हीरो चावला ऐं भगवान चावला हूंदा, उहे भगत हूंदा ऐं उन्हनि सां गॾु दादा माली साहब आयो हो हांगकॉन्ग में ऐं हिते सुठे नमूने असां चेटीचंड मल्हायो हो। जीअं असांजो थींदो आहे 2 ॾींहंनि जो प्रोग्राम, उहो कयोसीं। मूंखे यादि आहे त हिते जेका साहित्य, सिंधी साहित्य जे बारे में उन वक़्तु माली साहब जेका हिते असांखे तक़रीर कई हुई असांजे सिंधी कम्यूनिटी में, उहा माण्हुनि खे एॾी वणी जो ॻाल्हि ई न पुछो। उन जो वीडियो अञा बि मूंखे आहे, जेको मूं वटि आई थिंक रिसेंटली शोभा भेण खे बि मोकिलियो हो, त कीअं माली साहब उन वक़्तु 1994 में हांगकॉन्ग में सिंधियत जे बारे में तक़रीर करे रहियो आहे। उन खां पोइ मूंखे यादि आहे मां हिकु ॿ दफ़ा टेलीफोन ते ॻाल्हाईंदासीं ऐं जॾहिं वरी मां सम्झां थो 1996 हूंदो, त मां हिकु दफ़ो इंडिया में वियुसि हिकु दफ़ो। ऑफकोर्स उन सां अॻु बि वेंदो हुउसि, त जॾहिं जॾहिं वेंदो हुउसि त जेतिरो वक़्तु मिली सघंदो हो त इन्हनि सभिनी सां मां गॾजण जी कोशिशि कंदो हो। पोइ के मिली सघंदा हुआ, के कोन मिली सघंदा हुआ। पर मूंखे हिकु यादि आहे त साल मूंखे नथो यादि पए, मां सम्झां थो 1997 हूंदो या 98 हो, त हीरो चावला जे घर असां डिनर कई, हीरो चावला मुंहिंजी। उन में गॾणी खे घुराई, जंहिंमें कीरत बाबाणी बि हो, ॿ टे ॿिया बि उते जा साहित्यकार हो ऐं माली साहिब बि अचिणो हो। ऐं माली साहिब ॾाढी ख़ुशीअ सां जो नुतल मां तोखे हेतिरनि सालनि खां पोइ तो गॾिजां, अची तोसां गॾंदुसि। पर लास्ट मोमेंट ते असांखे न्यापो मिलियो त माली साहिब जी उन ॾींहुं पर्टिकुलर तबियत ठीक कोन हुई, त उहो अची न सघियो। ऐं अफ़सोस आहे त उन खां पोइ मां माली साहिब सां गॾिजी कोन सघियुसि। इहो दिलि में को अफ़सोस रहिजी वियो, पर हाणे उन वक़्तु कुझु करे नथो सघिजे। हिकिड़ी ॿी ॻाल्हि हुई त माली साहिब जी दिलि हुई जॾहिं हिते आयो, त हिते जॾहिं आया त रुॻो 2 टे ॾींहं रहिया हांगकॉन्ग में, त खेसि ॾाढो शौक़ु हो त मां थोरो हांगकॉन्ग चङी तरह ॾिसां, थोरो चाइना जो पासो घुमां। पर छाकाणि त उन वक़्तु कार्यक्रम जूं एतिरियूं मशगूलियूं हुयूं जो उन्हनि खे टाइम कोन मिलियो। ऐं पाण चई त मां वरी वापसि उन्हनि सां गॾिजी पंहिंजे टीम सां गॾु वेंदुसि वापसि। पोइ भॻवानु चाहींदो या ईश्वर चाहींदो त वरी मां हांगकॉन्ग में ईंदुसि। त मूं चयोमांसि तव्हांखे ओपन इन्विटेशन आहे, जॾहिं बि ताईं चाहियो त असीं ताईं वरी अची सघो था हांगकॉन्ग में, ऐं तव्हांखे मां पक चाइना वठी हलंदुसि ऐं चाइना थोरी घुमाईंदुसि। पर अफ़सोस उहो बि असांखे मौक़ो कोन मिलियो। त इहे ॻाल्हियूं कॾहिं कॾहिं दिलि में अफ़सोस रहिजी थो वञे, पर छा कजे। ऐं ॿी हिकु ॻाल्हि मूंखे माली साहिब जी यादि थी पई त मां जॾहिं नंढो हुउसि, मां सम्झां थो 12-13 साले जो, मुंहिंजो ब्रदर रहंदो हो कांदिवली में। त उते कांदिवली में हिकु दरबार हूंदी जिते गोबिंद माली ऐं भगवंती नावाणी जा ॾाढा प्रोग्राम थींदा हुआ। ऐं मां ख़ासि करे शौक़ु, छाकाणि त मूंखे शुरू खां वठी सिंधी संगीत सिंधी साहित्य लाइ शौक़ु हो, उन में मुंहिंजी रुचि हुई। मूं पाण राइटर आहियां, कहाणियूं लिखियूं अथमि, शाइरी कई अथमि, कुझु गज़ल लिखिया अथमि, कुझु भॼन लिखिया अथमि। त मां ज़रूरु वेंदो हुउसि। ऐं मूंखे यादि आहे त उन वक़्तु बि उहा माली साहिब जी ऐं भगवंती नावाणी जी छवि यादि आहे, जेके उते अची दरबार हूंदी उते अची प्रोग्राम कंदा हुआ। उन खां वधीक मां चवंदुसि त मूंखे वधीक एॾी चांस कोन मिली की माली साहिब सां कुझु रही सघां या उन संग में रहां। पर जेको वक़्तु मिलियो, तमामु सुठो वक़्तु मिलियो उन सां गुज़ारण में। ऐं मां हमेशह उनखे यादि रखंदुसि उन्हनि खे। ऐं हींअर बि वेझराई में जॾहिं 5-6 साल अॻु शोभा आई हुई
ते असांखे माली एक्टिविटी जी तरफ़ां असां उन्हनि जो हिकिड़ो फंक्शन कयो हो ऐं उन्हनि जो हिकिड़ो अवार्ड फंक्शन हो जेको असां हांगकांग में कयो हो, उते आई हुई। त उते बि वरी उहे पुराणियूं यादियूं अची यादि पयूं, पुराणियूं ॻाल्हियूं अची यादि पयूं। पर जीअं मां चवां थो त घणो वक़्तु मिली कोन सघियुसि, इन ॻाल्हि जो अफ़सोस रहंदो, पर वरी बि माली साहब जी यादि हमेशह दिलि में रहंदी। हिकिड़ो अहिड़ो साहित्यकार जेको तमामु थोरो पंहिंजे क़िस्म जो उन वक़्त जी जेका असांजे सिंधी साहित्यकार में जेका टिनि जिन खे चवंदा, कीरत बाबाणी, गोविंद माली ऐं उत्तम खे, मां उन्हनि टिनी सां मुंहिंजी हिकु ख़ुशकिस्मती आहे त मां उन्हनि टिनी सां गॾु सुठे संगत में रहियो आहियां, टिनी खे चङी तरह उन वक़्तु सुञाणो होसि। पर हाणे सभु इहे ॻाल्हियूं यादगारियूं रहिजी वियूं आहिनि। बसि इहो ई को बंदोबस्तु। पर मालीअ लाइ हिकु ॻाल्हि चवंदो ज़रूरी त जीअं संदसि तख़लुस माली हो, तीअं हक़ीक़त में माली साहिबु सिंधी साहित्य जो हिकिड़ो रियली माली हो। मां उन लाइ चई करे पंहिंजी इहा ॻाल्हि ते ख़तमु कंदुसि ऐं वरी भेण खे ऐं ॿिया जेके सिंधी भाउर गोबिंद मालीअ जे अकेडमी सां जुड़ियल आहिनि, सभिनी खे लख लख वाधायूं। माली साहब जे जनम जूं लख लख। ऐं तव्हां सभिनी खे अॼु जे राम भूमि जे राम जनम ते मंदिर ठहण जूं तव्हां सभिनी खे वाधायूं। शुक्रिया, महिरबानी श्री दादा नूतन तोलानी जी, तव्हां ॾाढो सुठो असांखे ॻाल्हियूं ॿुधायूं। मां त एतिरो ई थो सम्झी सघां कि सदाहयात दादा गोबिंद माली जी धारियनि खे पंहिंजो कराइण मतिलबु सम्झण वारी हिकु शख़्सियत हुया, जंहिंखे तव्हां हाणे बि यादि था कयो ऐं बिल्कुलु अफ़सोस था कयो कि उन्हनि सां वापसि न मिली सघियासीं। त जाम सुठो तव्हां उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधायूं। महिरबानी। मां चाहींदुसि कि बैक स्टेज तव्हां इंतज़ारु कयो ऐं असां प्रोग्राम अॻियां वधायूं। धन्यवाद, धन्यवाद, थैंक यू। जी, त ही हुआ श्री नूतन तोलानी जी, जेके असां सां गॾु हांगकांग मां जुड़िया आहिनि ऐं बैक स्टेज असांजो प्रोग्राम जो मज़ो था माणनि। दोस्तों, हाणे वक़्तु थी चुको आहे डॉक्टर कमला गोकलानी जी सां मिलण जो। उहे बि हिकु अदीब आहिनि ऐं मतिलबु बिल्कुलु लेखिका आहिनि ऐं घणो ई कुझु लिखियो आहे ऐं घणा ई इनामात हासिल कया अथऊं। ऐं हिकु ईअं चइबो आहे न कि हिकु अगरि लेखक आहे ॿिए लेखक खे सम्झी सघंदो आहे। अचो त उन्हनि सां ॻाल्हायूं ऐं सम्झूं कि उहे दादा जे बारे में छा था चवणु चाहिनि उन्हनि जे जनम ॾींहं ते। त दोस्तों, हाणे स्वागत था कयूं डॉक्टर कमला गोकलानी जी जो। जय झूलेलाल। तव्हांजो म्यूट आहे, उहो अनम्यूट कयो ऐं पोइ ॻाल्हाए सघंदा। जय झूलेलाल। जय झूलेलाल। कहिड़ो हाल आहे तव्हांजो? बिल्कुलु ठीकु आहे भाउ। बिल्कुलु। तव्हांखे दादा जे जनम ॾींहं जूं लख लख वाधायूं। तव्हां सभिनी खे लख लख वाधायूं। दादा असां सभिनी जे दिलनि में समायल आहिनि। असीं अञा नंढड़ा कोम्पल हुआसीं, ॿूटा हुआसीं ऐं लिखण जे मैदान में दादा जी प्रेरणा सां ई आयासीं। दादा खे नमन, जनम ॾींहं जूं सभिनी खे वाधायूं। जीअं दादा नूतन तोलानी ॿुधायो न कि जीअं हुननि जो तख़लस माली हुयो, त तव्हां जहिड़नि नंढड़नि गुलनि जी उहा बिल्कुलु संभाल कयऊं मालीअ वांगुरु। बिल्कुलु। कमला जी, तव्हांखे स्क्रीन था ॾियूं ऐं तव्हां ॿुधायो दादा जो नालो। महिरबानी किशन जी। मूंखे कृष्ण राहीअ जी सिट यादि पई अचे, ज़िंदगीअ ताईं त ज़िंदह होस ई, ज़िंदगीअ ताईं त ज़िंदह होस ई, मां घणो जीअंदुसि मरण खां पोइ बि, मां घणो जीअंदुसि मरण खां पोइ बि। अॼु NCPSL ऐं माली कल्चरल एकेडमीअ इन्हनि सिटुनि खे साबिया कयो आहे। मालीअ खे असां सदा हयात मञूं था। उहे सदा ई पंहिंजे अदबी ख़िदमतुनि ऐं कल्चरल एक्टिविटीज़ जे ज़रिए असांजे दिलनि में समायल रहंदा। दोस्तो, चवंदा आहिनि माली सतरंगी शख़्सियत हो अदब जे मैदान में। कल्चरल खे अपार्ट था करियूं, उहो त वरी हिननि जो अलॻि सां फेज़ हो लाइफ जो, जंहिं वोकल कल्चर ज़रिए सिंधीअ खे घणो कुझु ॾिनो। पर रुगो अदब जे मैदान में हू इंडलठ वांगुरु, इंडलठ जे 7 रंगनि वांगुरु सतरंगी शख़्सियत जा मालिक हुआ। हुननि जा 25 नाविल लिखियल आहिनि, जिन खे इन करे उन्हनि खे नाविल सम्राट था चऊं। 4 कहाणियुनि जा मजमुआ लिखियल आहिनि, 3 नाटकनि जा मजमुआ, ऋत्विक
घटक जहिड़नि सां, A.K. हंगल जहिड़नि सां हुननि स्टेज शेयर कई हुई। 5 भाङा हुननि जी आत्मकथा जा आहिनि, अदब ऐं अदीब सिरे सां। ऐं हिक तरह सां उहा सिंधियुनि जे पार्टीशन जो, लॾ पलाण जो, कैंप्स जे हयातीअ जो इतिहास आहे। मां उन्हनि ते ईंदसि अॻियां हली। हिकु मज़मूननि जो मजमूओ छपियल अथनि, हिकु सफ़रनामो, सिंध जॾहिं घुमी आया 89 में, उन खां पोइ अची हुननि सफ़रनामो लिखियो हो। ऐं सतरंगी जो सतो रंग आहे तर्जुमा। हुननि अॻे मैक्सिम गोरकी, यशपाल, ताराशंकर बंदोपाध्याय जहिड़ियुनि शख्सियतुनि जा बहितरीन नाविल सिंधीअ में तर्जुमो करे सिंधी साहित्य खे वधायो वीझायो। संदन एतिरो योगदान ॾिसी मध्य प्रदेश एकेडमी 1986 में गोविंद मालीअ ते, उनजे ख़िज़मतुनि ते, उनजे फन ऐं शख्सियत ते हिकिड़ो क़ौमी सेमिनार कयो हो, जंहिंमें भारत जे कुंड किरछ मां सभु अदीब फनकार गॾु थिया हुआ। भगवंती नावाणी, शोभा, पुष्पा, मां उन्हनि सां खंडवा में ई माली सेमिनार ते वेझराई हासिल करे सघी हुयसि ऐं दादा जे बि वेझो रहियसि। 3 ॾींहं असां कंटिन्यू गॾु हुआसीं। उते दादा जे किताबनि जो निमाउ लॻो हो, फोटोग्राफ्स जो निमाउ लॻो हो, जंहिंजो सॼो बंदोबस्तु कृष्ण खटवाणीअ बेहद कुर्ब सां कयो हो। उहे इंदौर खां फोटोग्राफी ऐं वीडियोग्राफी जो बंदोबस्तु करे आया ऐं उहो हिकिड़ो यादगार सेमिनार हो गज़ब जो, जंहिंखे असीं विसारे कोन था सघूं। दोस्तो, मालीअ खे अदीबनि अलॻि अलॻि हिक तरह सां रुतबा ॾिना आहिनि। मालीअ जे लाइ कीरत बाबाणी चवंदो हो, गोविंद माली रुगो लेखक कोन्हे पर देव कद मुफ़क्कर आहे, देवताउनि जे कद जेतिरो चिंतक आहे। हू समाज जी रहबरी कंदड़ आहे। पोपटी चवंदी हुई, हाल भाई दोस्त आहे। ॿिया लेखक भले ॿाहिरीं बने असां सां रिश्तो रखनि, पर गोविंद माली असांजो हाल भाई दोस्त आहे। आनंद खेमाणीअ खेसि अजात शत्रु चयो। लेखकनि में बि खेमेबाज़ियूं हूंदियूं आहिनि, पर माली नॉन कंट्रोवर्शियल हो, हर को हिनखे भाईंदो हो। गोविंद माली जा वीचार कम्युनिस्ट हुआ, पर रहणी कहणीअ में सूफ़ी हो। संदसि पर्सनैलिटी खे असां फोटोग्राफ में बि ॾिसी सघूं था ऐं असां जहिड़ा भागनि वारा शख्स त रूबरू साणुनि मिली चुका हा। मूंखे त ख़ासि करे जॾहिं साहित्य अकेडमी जा कन्वीनर हुआ, त मां अञा तॾहिं अदब में एतिरी सी नंढी ॿार हुअसि हिक तरह सां। ऐं मूंखे अजमेर जे साथी अची ॿुधायो त कमला, तूं सिंधी परामर्श दात्री समिति जी मेंबर आहीं। मूं त थी नथो सघे। चई, गोविंद माली कन्वीनर आहे, असां सभिनी कन्वीनर्स जी लैंग्वेज जी मीटिंग हुई, राजस्थानी जो कन्वीनर हो, त उते तो तुंहिंजो नालो डिक्लेयर थियो आहे ऐं मां तोखे वाधायूं थो ॾियां जॾहिं अजमेर में आयो। उहे 5 साल असां साहित्य अकेडमी में जेके स्कीम्स आंदियूं, गोविंद मालीअ पंहिंजे रहबरीअ में जेके कम कया, उहे साहित्य अकेडमी जे सिंधी यूनिट में नवां आयाम जोड़े सघिया हुआ। मूं गवर्नमेंट ऑफ इंडिया जे कल्चरल डिपार्टमेंट मां सीनियर फेलोशिप वरिती एंड स्टडी ऑफ सिंधी ऑटोबायोग्राफी। उनमें गोविंद मालीअ जे आत्मकथा मूंखे बेहद बेहद मुतासिर कयो। 5 भाङा आत्मकथा जा, मेन टाइटल अदब ऐं अदीब। पहिरें भाङे में ॻाल्हियूं मुंहिंजे ॻोठ जूं, मालीअ जो बचपन, नंढपण ऐं सामान्य उमिरि, किशोरावस्था, एडोलोसेंस एज जा जेके जीअरा जाॻंदा चित्र ॾेखारिया आहिनि मालीअ, उहे सचपच ॼण असीं शब्द चित्रनि जे रूप में ॾिसूं था। ॿियो भाङो सिंधड़ी मुंहिंजी जिंदड़ी, कॉलेजी जीवन ऐं सियासी मशगूलियूं। सियासत जो शुरूअ खां वठी मालीअ खे शौक़ु हूंदो हो। टियों भाङो निर्वास में आस, विरांगे खां पोइ सिंधियुनि जी जेका जद्दोजहद हुई, स्ट्रगल हो, हिते पाण खे वरी वसाइण हो ऐं कखनि मां लखनि ते पहुचण जी जेका बुलंदीअ वारी स्थिति आहे, उन्हनि सभिनी जो इन 3 भाङे में ज़िक्र आहे। ज़िंदगी हिकु सफ़र। मूं दोस्तो खंडवा जी ॻाल्हि कई। खंडवा में हरिकांत जेको गोविंद मालीअ ते पेपर पढ़ियो हो, गज़ब जो पेपर हो। एॾी सुठी लैंग्वेज ऐं एतिरो सुठो शब्द चित्र त हरिकांत चयो, हेॾो वॾो अदीब जंहिं साहित्य खे हेतिरो कुझु ॾिनो, उनखे ईअं लॻो त हाणे सिंधियत फ़क़ति वोकल कल्चर जे ज़रिए ज़िंदह रही सघंदी। हाणे असीं कल्चरल प्रोग्राम
स्टेज नाटक इन्हनि जे ज़रिए अॻिते वधी सघंदासीं। त इन करे हुन जो जेको चोथों भाङो आहे उन में सांस्कृतिक ऐं साहित्यिक मशगूलियूं ॾिनई ऐं साहित्यिक में सिंधी ॿोलीअ जी तस्लीमीअ जो आंदोलन सभा जे ज़रिए हलवे जूं बाक्स खणी कराची हलवे जूं पार्लियामेंट में वञी वेहण, हिक हिक मेंबर खे चवनि त सिंधी ॿोली तस्लीम करियो संविधान में, असांजी मिठाई खाओ ऐं मिठी मिठी ख़बर खणी अचो, अहिड़ा अहिड़ा आज़मूदा इन भाङे में आहिनि। ऐं पंजो भाङो अथसि रिश्ता नाता, जंहिंमें सॼे देश विदेश में पखिड़ियल सिंधियुनि जे बारे में लिखियल आहे। सांस्कृतिक मशगूलियुनि ते त अलॻि सां हिकु माण्हू ॻाल्हाए सघे थो ऐं भगवंती नावाणी खे सतराम रोहिड़ा जी बि ॻाल्हि आई त भगवंती संदन स्टूडेंट हुई, टीचर हुआ बुनियादी तरह। ऐं इहा पारखू नज़र, जीअं राम भा ॿुधायो, पारखू अखि आहिनि त कहिड़े टैलेंटेड माण्हूअ खे किथे फिट करे सघिजे थो, उन जे टैलेंट जो घणे में घणो इस्तेमालु कीअं करे सघिजे थो, इहा मालीअ जी वॾे में वॾी ख़ूबी हुई। दोस्तो मालीअ जे चइनि कहानी संग्रहनि में कुटुंबी, समाजी, माली मसइला ऐं अंतरजातीय विवाह जो, ॿी क़ौम में शादी करण जो मालीअ फेवर कयो हो, पुठ भराई कई हुई। ऐं पहिरीं कहाणी हुई गोविंद मालीअ जी हमदर्दीअ जो अहसास। कहाणियुनि खां अॻु न पहिरीं शुरूआत कविताउनि सां कई, पर पोइ हुन जो कवि रूप धीरे धीरे पुठिते पइजी वियो। कहाणीकार ऐं नाविल निगार गोविंद माली ॼण असांजे अॻियां अची वियो। हिकिड़ो पुख़्तो मज़मून निगार बि रहियो, स्टेज कमांड होसि, ॻाल्हाईंदो, पर जेका लिखणी मज़मून में जेका वैचारिक शक्ति खपे, सिलसिलो खपे, पंहिंजी शख़्सियत नज़र अचे, उहो गोविंद मालीअ मज़मूननि में पतो पवे थो। नाविल जो बार बार ज़िक्र आयो आहे त हू नाविल सम्राट हो। 1952 में गोविंद मालीअ पहिरियों नाविल लिखियो हो आंसू, ऐं 1995 में आख़िरी नाविल भाभी। नाविलनि में बि जेके ख़ासि ख़ासि नाविल अथसि, पखियड़ा वलर खां विछड़िया, ॾेही पर ॾेही, जिन सूरी भाई सेज, देसी सेण कजन, सिंधुअ जे किनारे, जंहिं फिल्म जो बि ज़िक्र थियो। त इन नमूने जा जेके नाविल आहिनि उहे अॼु बि हाणे ऑडियो फॉर्म में आहिनि। असांखे हिते अची ख़बर पई त जेके सिंधी नथा पढ़ी सघनि अरेबिक स्क्रिप्ट, उहे बि उनजो फ़ाइदो वठी था सघनि। उन्हनि नाविलनि में सिंधियत जो जज़्बो, सिंध जूं सारोणियूं, देश भक्ति, त अहिड़ी तरह नाविल हिक तरह सां सॼे सिंधी समाज जो, कल्चर जो इतिहास असांखे खोले पंहिंजे अखियुनि सां ॾिसण था। जीअं मूं चयो, ऋत्विक घटक जे रहबरीअ में, ऋत्विक चएसि तूं सिंधीअ में नाटक छो नथो लिखी, त माली वरी नाटक पासे वधियो। नाविल निगार ऐं कहाणीगार माली नाटक जे पासे वधी आयो। गुस्ताखी माफ़, घोट कुंवार राज़ी, जुहू जे किनारे, सिंधी आहियूं हिंदी आहियूं, तुंहिंजो सो मुंहिंजो, जहिड़ा नाटक कामयाबीअ सां लिखी उहे स्टेज ते बि आणाया। त अहिड़ी तरह मालीअ जो जेको सफ़रनामे जो मूं ज़िक्र कयो, तर्जुमनि जो, त कुल मिलाए असीं ॾिसूं था गोविंद माली हिकिड़ी मुकमल सिंधी शख़्सियत हो। सिंधियत जो वाधारो, हिन जो उथण वेहण खाइण पीअण रुगो सिंधियत सां वाबस्ता हो। हुनखे ॿी का ओन ई कोन हुई, रुगो सिंधियत जी ओन हुअसि। त अहिड़े शख़्स खे अॼु यादि करे रहिया आहियूं असीं। उनजे शख़्सियत खे नमन थो कजे, सिक सां, श्रद्धा सां, जंहिं पंहिंजे सिंधियत जी ज़मीन खे भाण पाणी उस खां बचाइण, वधाइण, विझाइण जो सचे पचे बाग़बान जो कमु कयो, सचे पचे मालीअ जो कमु कयो। त अहिड़े शख़्स खे असीं वरी वरी नमन था करियूं। हिकु दफ़ो वरी सभिनी खे वाधायूं। NCPSL एकेडमी जी शुक्रगुज़ारी जिन मूंखे तव्हां सां रूबरू थियण जो मौक़ो ॾिनो। जय झूलेलाल। जी जी, डॉक्टर कमला गोकलानी जी, तव्हां ॾाढो सुठी इंफॉर्मेशन असांखे ॿुधाई आहे। मां पाण खे भाग्यवान थो सम्झां छो त असां जेको अॼु इहो NCPSL ऐं माली कल्चरल अकेडमी जेको दादा जे जनम ॾींहं ते यादि पीढ़ीअ जी जेको इहो ऑर्गेनाइज़ कयो आहे वर्चुअल इवेंट, त मूंखे एॾी ॼाण थी मिले ऐं मूंखे इहो ई पक हुई कि हिकु लेखक ई हिकु लेखक खे सुञाणे सघंदो आहे। त तव्हां उन्हनि जूं एॾियूं सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं उन्हनि जूं ॿुधायूं ऐं तव्हां बि हिकु पाण में जाम सुठा हिकु राइटर आहियो। तव्हांखे जाम जाम धन्यवाद असां सां जुड़ण लाइ। महिरबानी। मां चाहींदुसि कि बैक स्टेज तां रहो ऐं असां तव्हां सां वरी जुड़ां।
दोस्तों ही हुआ डॉक्टर कमला गोकलानी जी अजमेर में असां सां जुड़िया हुआ। ॾाढियूं सुठियूं जानकारियूं इन्हनि तव्हांखे दादा जे बारे में सदा हयात दादा गोविंद माली जन जे बारे में ॿुधायूं अॼु जे हुननि जे जनम ॾींहं जे शुभ मौके ते। त दोस्तों इहा ई कोशिशि आहे NCPSL ऐं माली कल्चरल अकेडमी जी कि तव्हां वटि असां जेके बि सिंधी शख़्सियतूं आहिनि उहे तव्हां ताईं पहुचायूं। अॼु ॾाढो ख़ुशि मिज़ाज ॾींहुं आहे, ॾाढो सुठो ॾींहुं आहे। जीअं डॉक्टर राम जवरानी जी बि ॿुधायो ऐं ॿियनि बि ॿुधायो कि अॼु जो ॾींहुं हिकु ऐतिहासिक ॾींहुं आहे, छो त अगरि राम जेको मंदिर जेका शुरूआत थी हुई उहो ऐं जनम ॾींहुं आहे दादा जो, ॿई कोरिलेट कया वेंदा। ईअं चयो वेंदो कि जंहिं ॾींहुं ते दादा जो जनम थियो हुयो मतिलबु त 5 ऑगस्ट, उन ॾींहं ते राम मंदिर जो शिलान्यास बि कयो वियो हुयो। त ॾाढो सुठो मौक़ो आहे त छो न कुझु सेलिब्रेशन थी वञे, कुझु गीत थी वञनि। त जीअं मां तव्हांखे ॿुधायो कि हिकु अहिड़ो उभरंदड़ कलाकार जेको हाणे मंझिजी चुको आहे ऐं हुनजी गीत में हुअ हिकु तासीर आहे जेका, जीअं कमला जी बि चयो कि दादा जेके सदा हयात गोविंद माली जी ॾिसण में ई लॻंदा हुया पर हुननि जो वेशभूषा सूफ़ी टाइप हूंदो हुयो। त हिकु अहिड़ो गायक आहे असां सां गॾु जेको उन्हनि जे गीतनि में सूफ़िज़म बि थोरो नज़र ईंदो आहे। त मां चाहींदुसि कि मोहित बुधरानी खे असां स्क्रीन ते जोड़ियूं ऐं उहे अचनि ऐं असांजे जेके व्यूअर्स आहिनि उन्हनि खे विंदराइनि। त मोहित जो स्वागत आहे स्क्रीन ते। जय झूलेलाल। जय झूलेलाल मोहित, ओवर टू यू ऐं स्क्रीन इज़ योर्स। असांखे हाणे तव्हांजा गीत ॿुधणा आहिनि। जी जी ज़रूरु ज़रूरु, मां पूरी कोशिशि मुंहिंजी रहंदी। जी, ॿ 4 कलाम पेश करे रहियो आहियां, भुल चुक थिए त माफ़ी। आयो आया आयो आया तुझे द्वारे पेड़ी आया साईं तुझे पनारे हो तू ही वसीलो तू ही वसीलो तू ही वाम जा कामिल यार मला मुंहिंजा कामिल यार मला बेड़ी मुंहिंजी बेड़ी सब जी बेड़ी मुंहिंजी बेड़ी सब जी पार लगा मुंहिंजा कामिल यार मला ओ मुंहिंजा कामिल यार मला दावर आहीं मुझे सुखन जो सागर आहीं तू ही दाता दावर आहीं मुझे सुखन जो सागर आहीं तू ही मुझी पुष्ट पना मुझा कामिल यार मला ओ मुझा कामिल यार मला बेड़ी मुंहिंजी बेड़ी सब जी बेड़ी मुंहिंजी बेड़ी सब जी पार लगा मुंहिंजा कामिल यार मला ओ मुंहिंजा कामिल यार मला
एक कलाम शाह अब्दुल लतीफ़। परचन शाल हो परचन शाल, परचन शाल पवार ढोला, मारू मोसा परचन शाल पवार। हाँ, परचन शाल पवार ढोला, ओ परचन शाल पवार ढोला, मारू मोसा परचन शाल पवार। परचन शाल पवार ढोला, मारू मोसा ओ परचन शाल पवार। मुमुरायूं मंदियूं मियाँ, मुमुरायूं मंदियूं मियाँ, आहिन सेन सतार ढोला, मारू मोसा परचन शाल पवार। हाँ, परचन शाल पवार ढोला, ओ परचन शाल पवार ढोला, मारू मोसा परचन शाल पवार। पाए आस पंध में मियाँ, पाए आस हो पाए आस पंध में मियाँ, अवगन ऐब अपार ढोला, मारू मोसा परचन शाल पवार। हाँ, परचन शाल पवार ढोला, मारू मोसा परचन शाल पवार। ओ लैम्बोर्गिनी चलाई जाने ओ, लैम्बोर्गिनी चलाई जाने ओ, सानू भी जुटा दे दो, इत्ते गले गले जाई जाने ओ लैम्बोर्गिनी। त ही जेको गीत आहे इन जो सिंधी में जेको वर्जन आहे उहो पेश करे रहियो आहियां, जे लिखियो आहे उस्ताद बुखारी मंजूर सखीरानी जी। अज दिल थी चवे गायूं, अज दिल थी चवे गायूं, कुछ याद अथई या न, नंढड़े लाए जूं गालियूं, हो कुछ याद अथई या न, नंढड़े लाए जूं गालियूं। ओ कियां पेर बिल्लीअ जा खणी, कियां पेर बिल्लीअ जा खणी, कुछ याद अथई या न, किट किट खिच खिच थे वनी, हो कुछ याद अथई या न, किट किट खिच खिच थे वनी। सदके सदके मस्त कलंदर, झूले झूले लाल कलंदर, सदके सदके मस्त कलंदर, झूले झूले लाल कलंदर, सेवण जा सरदार कलंदर, सेवण जा सरदार कलंदर, सिंधड़ीअ जा सरदार कलंदर, हो दमादम मस्त कलंदर, झूलण दिल दिल जे अंदर, दमादम मस्त कलंदर, सखी शाहबाज कलंदर, हो दमादम मस्त कलंदर, झूलण दिल दिल जे अंदर।
सारी संगत जूं आस पुजाई, चंद्र भीतर जो गोलो सदाई। सारी संगत जूं आस पुजाई, चंद्र भीतर जो गोलो सदाई। हिंद सिंध जा दिलदार कलंदर, हिंद सिंध जा दिलदार कलंदर, सिंधड़ी सरदार कलंदर। हो दमादम मस्त कलंदर, जुलण दिल दिल जे अंदर। दमादम मस्त कलंदर, सखी शाहबाज कलंदर। सदके सदके मस्त कलंदर, झूले झूले लाल कलंदर। सेवण जा सरदार कलंदर, सेवण जा सरदार कलंदर, सिंधड़ीअ जा सरदार कलंदर। दमादम मस्त कलंदर, सखी शाहबाज कलंदर। दमादम मस्त कलंदर, दुल्हा दिल दिल जे अंदर। हो जमालो वाह वाह जमालो, हो जमालो सिंध जो जमालो। ओ मुंजो जमालो जतन सां हो जमालो, ओ मुंजो जमालो जतन सां हो जमालो। ओ मुंजो खटी आयो खैर सां हो जमालो, ओ मुंजो खटी आयो खैर सां हो जमालो। ओ जंहिंजो जानेत जहाज में हो जमालो, ओ जेको सखर वारी पुल ते हो जमालो। हो जमालो बाबा जमालो, हो जमालो बाबा जमालो। हो आहिन सुहिणा सिंधी हिंद में हो जमालो, आहिन सुहिणा सिंधी विश्व में हो जमालो। हो आहिन सुहिणा सिंधी हिंद जा हो जमालो, आहिन सुहिणा सिंधी विश्व जा हो जमालो। हो जमालो, हो जमालो, हो जमालो, हो जमालो। जाम जाम मज़ो अची वियो मोहित। ऐं मूंखे मतिलबु मां इहो ई चवणु चाहींदुसि कि मां ऐं जेके बि असांजा जेके सिंधी ॾिसनि था, जेके बि विश्व में इहे सिंधी ॾिसनि था, असांखे तव्हां जहिड़नि नौजवाननि खे असांखे हिमथाइणो आहे। छो त कमला जी बि ईअं ई चयो हुयो कि अगरि असांखे सिंधियत बचाइणी आहे त असां जेके बि परफॉर्मिंग आर्ट्स आहिनि, जीअं ड्रामो हुजे, गीत हुजनि, ऐं अगरि तव्हां जहिड़ा नौजवान जेके अणॿुधल गीत ॿुधाईंदा आहियो न, जीअं दर्शिका ॿुधायो, तव्हां ॿुधायो, जीअं लंबरगिनी खे बि तव्हां हुनखे हिकु सिंधी वर्जन बि असांखे जेका तुकबंदी कई उहा ॿुधायो, त ॾाढो मज़ो ईंदो आहे। ऐं असांखे एतिरो लॻंदो आहे कि तव्हां जेका नौजवान आहियो उहे असांजे सिंधियत खे अलाए किथे किथे मतिलबु कंहिं औज ताईं ज़रूरु पहुचाईंदा। त थैंक यू मोहित असां सां जुड़ण लाइ, ऐं ईअं ई ॻाईंदो रहिजांइ ऐं ईअं ई असांखे एंटरटेन कंदो रहिजांइ। बिल्कुलु बिल्कुलु ज़रूरु जी, त मां चाहींदुसि कि बैक स्टेज, हा जी। त दोस्तों, इहो हुयो मोहित बुधवानी, जंहिं असांखे एतिरा सुठा अणॿुधल गीत सिंधीअ में ॿुधाया ऐं तव्हांखे हिकु लंबरगिनी सां बि हिकु कनेक्ट करे ॿुधायो। ऐं मूंखे उहो ॾाढो जेको फ्यूजन हुयो, ऐं ॿिया बि जेके हुया, दमादम मस्त कलंदर ऐं परचन शाल अला, जाम जाम सुठा गीत हुननि ॿुधाया। दोस्तों, हाणे वक़्तु थी चुको आहे माली कल्चरल अकेडमी जे ट्रेजरर सां मिलण जो। त मां हाणे मंच ते या जेका वर्चुअल स्क्रीन आहे हुन ते आमंत्रित कंदुसि श्री चंद्र मंगनानी जी खे, जेके ट्रेजरर आहिनि माली कल्चरल अकेडमी जा। चंद्र मंगनानी जी, जंहिंजो स्वागत आहे। जय झूलेलाल जी। दादा, असांखे ॿुधायो। अॼु शुभ ॾींहुं आहे, दादा गोबिंद माली जो जन्मदिन, ख़ुशीअ जो ॾींहुं आहे। होॾां वरी जन्म भूमि जो राम मंदिर जो जन्म फाउंडेशन स्टोन पियो आहे जी। गोबिंद मालीअ लाइ, दादा गोबिंद मालीअ लाइ सभिनी घणेई कुझु ॿुधायो। उनजो राइटर जो एज़ अ राइटर इज़ ई उन में वधीक ॿुधाए, उन में साॻी ॻाल्हि रिपीट करण को मतिलबु ई कोन्हे। मां अहिड़ियूं कंहिं ॻाल्हियूं ॿुधाईंदुसि जेके असांजे डैडीअ सां हुननि जूं कयल आहिनि। छाकाणि मुंहिंजे डैडीअ जो
गोबिंद माली सां तमामु घणो यारी दोस्ती हुई। ईअं खणी सम्झिजे त सिंधियत जो डैडी जो एडवाइज़र गोबिंद माली हूंदो हो ऐं डैडी खे सिंधियत जो शौक़ु त हो। मुंहिंजो डैडी श्री मुर्ज मंगनाणी दुबई वारो, त उनखे दादा गोबिंद मालीअ सां गॾिजण खां पोइ घणी कुझु हुनखे प्रेरणा मिली। ऐं डैडी जॾहिं बि दुबई मां ईंदा हुआ त हिकु दफ़ो हुन सां हिकु वॾो लंच जो सेशन कंदा हुआ। घर में बियर बि पीअंदा हुआ, लंच बि खाईंदा हुआ ऐं डैडीअ खां ॼण त गोबिंद माली साहिबु हुनखे गाइड कंदा हुआ। मां तव्हांखे ॿुधायां त अखिल भारतीय सिंधी ॿोली साहित्य सभा जा इनाम, पहिरियों इनाम दादा गोबिंद मालीअ जे सलाह सां डैडीअ खे चयईं त तव्हां शुरू करियो ऐं उहो पहिरियों इनाम दादी पोपटी हीरानंदाणी खे ॾिनो वियो। पोइ इहा परंपरा आस्ते पोइ हिक में इनाम मां 2 थियो, पोइ 3 थिया, 11 इनाम हर साल अखिल भारतीय सिंधी ॿोली सभा ॾींदी आहे। मुंहिंजी इहा ख़ुशनसीबी आहे त दादा गोबिंद माली, भगवंती नावणी, सतराम बरोड़ा सभिनी खे वठी 2 दफ़ा दुबई ट्रिप कयो हो। उन्हनि जे वीज़ाऊं टिकेटुनि जा छाकाणि त मुंहिंजी जवाबदारी हूंदी हुई, इन बहाने मां उन्हनि सां घणी दफ़ा गॾिजण जो हिकिड़ो मौक़ो बि मिलंदो हो। ऐं ॿी ॻाल्हि त मूंखे तमामु घणो प्यारु कंदो हो दादा गोबिंद माली। मूंखे हिकिड़ो टाइटल ॾिनो हुई त लाइक़ु पिता जो लाइक़ु पुटु। इहा हिकु मुंहिंजे फ़ख़ुर जी ॻाल्हि आहे। मां इन ॻाल्हि ते ॿुधी सदाईं हुनखे यादि कंदो आहियां। ऐं मूंखे राम जवाराणी, जीअं त गोबिंद माली साहिब खे रुॻो ॿ धीअरूं हुयूं, पुटु कोन हो, त मूंखे राम जवाराणीअ खे एतिरो प्यारु कंदा हुआ जो उन्हनि हिकिड़ो चई छॾियो त तव्हां 2 मुंहिंजा कांधी आहियो। ऐं ख़ुशकिस्मतीअ तां जॾहिं हुनजो देहांत थियो त मां बम्बई में हुअसि। जीअं असांखे न्यापो मिलियो, ख़बर मिली त माणेराम बराबरि कांदेवलियनि जे घर पहुची वियासीं ऐं इहो जेको हुनजो हिकु हो वचन, उहो अरमान जेको हो, आर्डर हो, उहो असांजे त पूरो कयो भाई। जीअं त हाणे ॿियूं ॻाल्हि सभु साॻियूं आहिनि। हीअ प्लेटफॉर्म वठी करे ॾिसी करे मां हिकु सिंधियुनि खे हिकिड़ो ॿियो रिक्वेस्ट कंदुसि त असां सिंधियुनि में थैलेसीमिया बीमारी तमामु घणी आहे। ऐं हिकु दफ़ो आहे बीमारी, उहो ॿारु अगरि पैदा थिए थो त उन फैमिली लाइ सॼी उमिरि या हिकिड़ो ॼण त झंझट आहे, छो सॼी उमिरि उन ॿार खे ब्लड ॾिजे थो ऐं केॾी महिल उनजी ज़िंदगी घणा ॾींहं इहा ख़बर कोन पवंदी। इन करे मां तव्हांखे ॿुधायां, कंहिं ज़माने में इहा बीमारी इटली में तमामु घणी हुई, सैप्रस में घणी हुई, पर उते जे गवर्नमेंट उन्हनि में इंट्रस्ट वरितो ऐं अॼु इटली ऐं सैप्रस थैलेसीमिया खे मुक्त थी विया आहिनि। अॼु बि असांजे सिंधी ज़ातीअ में हर साल जेके इंडिया में 10,000 ॿार थैलेसीमिया पैदा थींदा आहिनि, उनमें 30 to 40% ॿार अॼु बि सिंधियुनि जा आहिनि। त मुंहिंजे सिंधी भाउरनि भेनरुनि खे हिकिड़ी वेनिती आहे त शादीअ वक़्तु, मंगणे वक़्तु तव्हां भले जनम पत्री मिलायो, पर महिरबानी करे छोकिरे छोकिरीअ जो ब्लड टेस्ट या कराए थैलेसीमिया टेस्ट करायो। जेकॾहिं 2 माइनर हुजनि त उनजो ओॾी महिल कुझु एक्शन खणी या त शादी न कजे, या कजे त उनजो फ्यूचर में उनजो उपाउ कजे। त जीअं असां हाणे असांजी वी केयर ट्रस्ट आहे जेका हिन में वॾो कमु करे रही आहे ऐं असां हिकिड़ो हाणे प्रोग्राम ठाहियो आहे त 5 साल 2020 खां 2025 ताईं असीं सिंधी जातीअ खे थैलेसीमिया मुक्त करणु था चाहियूं। मुंहिंजी सभिनी भाउरनि भेनरुनि खे अपील आहे त महिरबानी करे असांखे साथ ॾियो ऐं पंहिंजे ॿारनि जो शादी खां अॻु में ज़रूरु इहो ब्लड टेस्ट करायो। इहो 5 साल में असीं जेकॾहिं इटली सॼो मुल्क थैलेसीमिया खां मुक्त थी सघे थो त सैप्रस थी सघे थो, त असीं सिंधी जाती रुॻो छो नथा थी सघूं। बाक़ी ॿियूं शुभा माली उनखे ॿियनि सभिनी बानीकारनि खे वाधायूं हुजनि, वाधायूं वाधायूं वाधायूं। झूलेलाल। महिरबानी दादा, तव्हां ॾाढो सुठो ॿुधायो ऐं तव्हां लाइक़ु पीउ जा लाइक़ु पुटु आहियो, उहो असांखे बि ख़बर आहे। छो त तव्हां सभिनी जेके बि सिंधियत जा सिधाई आहिनि उन्हनि खे तव्हां बिल्कुलु मदद कंदा आहियो ऐं ईअं ई कंदा रहिजो। ऐं तव्हां जेको दादा
सदा हयात गोविंदमाली जी तव्हांखे चयो हो की तव्हां ॿई मुंहिंजा कांधी आहियो त तव्हां उहो बि पूरे करे सघिया त ॾाढी ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। ऐं तव्हां जेको मैसेज ॾिनो आहे की छटियूं बिठाइण खां सुठो आहे की असां थैलेसिमिया जो टेस्ट करायूं शादीअ खां पहिरीं। त मां इहो सभिनी जेके बि असांजा सिंधी भाउर भेनर ॾिसी रहिया आहिनि इहो प्रोग्राम सॼे वर्ल्ड वाइड, मां इहो ई चवंदुसि की अगरि तव्हांजे ॿार जी काई शादी कराए रहिया आहियो त छटियूं बेठण खां सुठो आहे की तव्हां थैलेसिमिया जी टेस्ट करायो, हुन खां पोइ शादी करायो। महिरबानी चंद्र अंकल, मां चाहींदुसि की तव्हां बैक स्टेज हुजो। ऐं हाणे वक़्तु थी चुको आहे दादाजी परछाई सां मिलण जो। परछाई छो त मां उन्हनि खे जाम सुठी तरह सुञाणा। मां जाम नंढो हूंदो हुयुसि, मूंखे यादि आहे मां उल्हासनगर में रहंदो आहियां ऐं न्यूरा स्कूल में कुझु प्रोग्राम्स थींदा हुया जिते दादा गोविंद माली अची करे उहे प्रोग्राम ऑर्गेनाइज़ कंदा हुया। मां उते ज़रूरु वेंदो हुउसि ख़ाली ॾिसण लाइ, ऐं छो त मुंहिंजा बि जेके ॾाॾा हुया उहे ॻाइण लाइ उते वेंदा हुया, त शायदि मां उन्हनि सां पुठियां त मूंखे उहो थोरो घणो ग्लिम्स यादि आहे की मां दादा गोविंद मालीअ खे बिल्कुलु स्टेज ते ॾिठो आहे, बॉम्बे में प्रोग्राम्स ते ॾिठो आहे। त जाम एफिशिएंट हिकु इवेंट ऑर्गेनाइज़र हुया। ऐं मां शोभा माली दीदी सां कमु कंदो आहियां, शोभा माली चंदनानी जी सां जाम कमु कंदो आहियां। ऐं जेके बि ॻाल्हियूं अॼु मां ॿुधियूं आहिनि दादा जे जनम ॾींहं ते त मूंखे लॻंदो आहे की उन्हनि जी परछाई दीदी आहिनि शोभा जी। त मां चाहींदुसि की असां स्क्रीन ते इनवाइट कयूं शोभा माली चंदनानी जी खे। जय झूलेलाल। जय झूलेलाल दीदी, तव्हांजो स्वागत आहे। ऐं मां हाणे वधीक कुझु न ॻाल्हाईंदुसि, मां चाहींदुसि की तव्हां दादा लाइ कुझु ॻाल्हायो। ज़रूरु। सभिनी दादा जे साहित्यिक योगदान ते ॻाल्हायो आहे ऐं दादा जे सिंधियत जे फैलाव में जेको दादा जो योगदान आहे उन ते ॻाल्हायो आहे। मां दादा सां मुंहिंजो ऐं मुंहिंजी भेण जो कहिड़ो नातो रहियो इन बारे में ॻाल्हाइणु चाहींदसि। दादा सां मुंहिंजो ऐं पुष्पा माली मुंहिंजी भेण जो तमामु प्यारो ऐं लासानी नातो रहियो। दादा असांजा पिता बि हुआ, रहनुमा, गुरु, दोस्त बि हुआ। असीं ॿई बिना कंहिं झिझक जे पंहिंजे दिलि जो हाल दादा सां ओड़ींदियूं हुयूंसीं ऐं असांजे नाते में हो हिक ॿिए खे ख़ुशि पसण जी चाहना, न रंजाइण जी भावना, हिक ॿिए सां हर हाल में बीहण जो यकीन ऐं घणे में घणो वक़्तु हिक ॿिए सां गुज़ारण जी कोशिश। दादा तमामु मशगूल रहंदा हुआ। इन्हनि घणियुनि मशगूलियुनि जे बावजूद बि दादाजी हर मुमकिन कोशिश रहंदी हुई त मूंसां ऐं घर वारनि सां वधीक ऐं वधीक वक़्तु गुज़ारे सघनि। असां सभिनी खे बि दादा लाइ तमामु घणी इज़त ऐं श्रद्धा हुई। असां सभिनी में मां चवंदसि मूंखे, पुषुअ खे, असांजी माउ देवी, पुफी उमरी, मुंहिंजो पुटु सत्य, सभिनी खे तमामु घणी इज़त हुई ऐं मूंखे अॼु बि आहे। ऐं दादा बि असां सभिनी खे अथाह प्यारु ॾिनो। दादा जी शख़्सियत ई कुझु अहिड़ी हुई, नेक दिल, सभिनी जो ख़ैरु घुरंदड़, छल कपट खां परे, खुलियल किताब, सच जा आकांक्षी, फिलासफ़र, दूरांदेश ऐं अहिड़ी दिलि जा धणी जंहिंमें सभिनी जे लाइ मुहबत हुई, बे इंतिहा मुहबत हुई पंहिंजे जनम भूमि सिंध जे लाइ ऐं सिंधी ॿोलीअ जे लाइ। असां ॿिन्ही भेनरुनि में पिणु सिंधियत जे लाइ प्यार, सिंधियत खे फैलाइण या सिंधियत जो जज़्बो जाॻायो दादा ई, ऐं ॿोलीअ सां प्यार जो जज़्बो बि दादा ई जाॻायो। पुष्पा माली पहिरीं हिंदी नाटकनि में कमु कंदी हुई। मुंहिंजी भेण पुष्पा माली हिंदी नाटकनि में कमु कंदी हुई ऐं काफ़ी मशहूरु हस्तियुनि सां इप्टा जे बैनर हेठि उन काफ़ी कामयाब हिंदी नाटक पेश कया।
दादा जे ई चवण ते हुन हिंदी स्टेज खे छॾे सिंधी स्टेज ते कमु करणु शुरू कयो। साॻीअ तरह मूं में पिणु साहित्य पढ़णु ऐं लिखण जो को शौक़ु आहे, उहो बि दादा जे बदौलत आहे। दादा सच में असांखे जेका वीचार ॾिना, नज़रियो ॾिनो, असां ॿिन्ही ते उन्हनि जो काफ़ी असरु रहियो। असां दादा जे ख़्यालनि खां, वीचारनि खां काफ़ी मुतासिर हुयूंसीं। मूं दादा जे किताबनि ते मूंखे काफ़ी बचपन खां पढ़ण जो शौक़ु आहे ऐं मूंखे दादा जे रचनाऊं काफ़ी पसंदि ईंदियूं आहिनि। जीअं सभिनी ॿुधायो, कमला गोकलानी जिन ॿुधायो, मूंखे बि दादा जी आत्मकथा तमामु घणी पसंदि आहे। इन करे ई मूं दादा जी आत्मकथा, अदब ऐं अदीब जा 5 भाङा ऐं पखीअरा वलर खां विछड़िया किताब नावल खे पंहिंजे आवाज़ में रिकॉर्ड करे रखियो आहे ऑडियो बुक जे रूप में गोबिंद माली वेबसाइट ते। त सभु किताब न रखियल आहिनि, जीअं ॿुधायो वियो, सिर्फ़ु इहे 6 किताब ई मूं रखिया आहिनि। पर मुंहिंजी चाहीना आहे, मुंहिंजी आस आहे त दादा जा सभु किताब वेबसाइट ते रखिया वञनि ऐं मां कोशिशि करे पंहिंजे आवाज़ में रिकॉर्ड करे उहे रखणु चाहींदसि। दादा असांखे अथाह प्यारु ॾिनो ऐं अॼु बि दादा जा वीचार मुंहिंजो मार्गदर्शन कंदा रहंदा आहिनि। त मां जेकर ईअं चवंदसि, अव्हांजो स्नेह ऐं कुर्ब रहे दिलि जे क़रीब, अव्हांजो स्नेह ऐं कुर्ब रहे दिलि जे क़रीब, अव्हांजो ॾिनल नज़रियो थियो मुंहिंजो रफ़ीक। त दादा जे ई ॾेखारियल राह ते माली कल्चर अकेडमी यानी डॉक्टर राम जवरानी, चंदुर मंगनानी ऐं मां कार्य कंदा रहिया आहियूं ऐं कंदा रहंदासीं सिंधी ॿोली ऐं सिंधियत खे क़ाइमु रखण लाइ ऐं उन जे फैलाव जे लाइ। मां अॼु जे दादा जे हिन प्रोग्राम जनमदिन ते जेको प्रोग्राम पेश कयो वियो आहे, आयोजित कयो वियो आहे, उन लाइ सभ खां पहिरीं मां थोराइती आहियां। मां जे बदिरां मां असीं चवंदसि, असीं माना माली कल्चर अकेडमी जा सभु बानीकार थोराइता आहियूं नेशनल काउंसिल फॉर प्रमोशन ऑफ सिंधी लैंग्वेज जा ऐं शुक्रगुज़ार आहियूं श्री घनश्याम कुकरेजा जा, डॉक्टर प्रताप पिंजानी, डॉक्टर अजीत मन्याल, श्री नूतन तुलानी ऐं डॉक्टर कमला गोकलानी ऐं किशन तुंहिंजा ऐं तुंहिंजे टीम जा बि असीं थोरा था मञूं जिन तमामु सुठे नमूने ही कार्यक्रम पेश कयो आहे। ऐं नौजवान मोहित बुधवानी, दर्शिका आडवानी जिन हिते हिन प्रोग्राम में गीत ॻाए रौनक मचाई आहे। हिन खां पोइ बि शायदि उहे अचण वारा आहिनि। त जिन तव्हांखे इंटरटेन कयो आहे, असीं उन्हनि कलाकारनि जा बि थोरा था मञूं। सभ खां वधीक दर्शको असीं तव्हां जा थोराइता आहियूं। तव्हां असां सां जुड़ी करे असांजो शान वधायो आहे। महिरबानी, शुक्रिया। दीदी तव्हांजी जाम जाम महिरबानी। ऐं तव्हां मूंखे अलॻि सां न चओ, छो त 80 में मां बि अची वियुसि, छो त मां बि माली कल्चरल अकेडमी जो हिकु पार्ट आहियां। महिरबानी। मां त चाहींदसि सभु जुड़नि ऐं सभु नौजवान अॻियां अचनि ऐं ईअं ई सिंधी ॿोली ऐं सिंधियत जो फैलाव कंदा रहनि।
जी 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 दीदी तव्हां बिल्कुलु दादा जे नक्शे क़दमनि ते हली रहिया आहियो ऐं मूंखे एक्सपीरियंस आहे छो त तव्हां हिकु हिकु डिटेलिंग कंदा आहियो हिकु हिकु प्रोग्राम जी ऐं बिल्कुलु मिनट टू मिनट तव्हां वटि सभु लिखियलु हूंदो आहे कि हिन खां पोइ हे हूंदो ऐं बिल्कुलु उहो मूंखे ॾिसणु ईंदो आहे जेके बि अॼु मां दादा जूं ॻाल्हियूं ॿुधियूं त उहे बिल्कुलु हुननि जो अंश तव्हां में बि आहे त दीदी मां चाहींदुसि कि तव्हां हा ॿुधायो मां त चवां थी दादा जे बारे में त काफ़ी कुझु ॻाल्हाए सघिजे थो पर हिते वक़्त जी कमीअ जे करे मूं थोरो ई ॿुधायो आहे न त काफ़ी यादूं आहिनि काफ़ी ॻाल्हियूं आहिनि जेके मां शेयर करणु चाहियां पर वक़्तु थोरो आहे इन करे जी 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 कोशिशि कयमि जेकी कुझु मुंहिंजे दादा जे लाइ भावना आहिनि उहे ज़ाहिर करण जूं जी जी दीदी मां चाहींदुसि कि तव्हां जीअं ऑडियो बुक्स जी ॻाल्हि कई त तव्हांजे जेके बि इहे एक्सपीरियंसिस आहिनि जेके बि यादगिरियूं आहिनि असां चाहींदासीं कि उहे भले रिकॉर्ड करे तव्हां साइट ते बि रखंदा त बि माण्हुनि जो फ़ाइदो थींदो कि उन्हनि मां अगरि कुझु पिराए सघनि त ज़रूरु पिराइनि ज़रूरु ज़रूरु पर सभ खां पहिरीं त मुंहिंजी कोशिशि रहंदी दादा जा सभु किताब ऑडियो बुक जी जे सूरत रूप में में मां गोबिंद माली वेबसाइट ते रखां ॿिया बि किताब मूं रखिया आहिनि पर उहे स्कैन कराए रखिया आहिनि ऑडियो बुक्स हेल ताईं सिर्फ़ु 6 कया अथमि जी 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 दीदी असां चाहींदासीं तव्हां स्क्रीन ते जुड़िया रहो जीअं तव्हां चयो कि वक़्त जी पाबंदी आहे ऐं मतिलबु 9:15 बि थी रहिया आहिनि त असां चाहींदासीं कि असांजा जेके बि गेस्ट आहिनि बैक स्टेज उहे स्क्रीन ते अची वञनि राम जवरानी जी श्री चंदुर मंगनानी जी नूतन तोलानी जी अगरि आहिनि त डॉक्टर कमला गोकलानी जी अगरि इहे आहिनि त असां सां जुड़ी वञनि ऐं साण साण असांजा जेके नौजवान आहिनि कलाकार द्रशिका आडवानी ऐं असां सां गॾु मोहित बुधवानी बि आहे मां चाहींदुसि कि उहे बि अची वञनि दोस्तो असां अॼु जे प्रोग्राम जी समाप्ति चालीहो हली रहियो आहे त पलव सां कंदासीं त मां चाहींदुसि कि मोहित बुधवानी पहिरीं 2 मिंट सिर्फ़ु झूलेलाल जी धुनी असांखे ॿुधाए सघे त सुठो थींदो ऐं हुन 2 मिंटे खां पोइ द्रशिका असांखे पलव ॿुधाईंदी शोभा दीदी जो शायदि वीडियो ऑफ थी वियो आहे त दीदी कनेक्ट थी वेंदा त मोहित तव्हां शुरू करे सघंदा आहियो मोहित जे लाइ शायदि सरप्राइज़ हूंदो जी एक्चुअली हा त इहो ई Yes. ख़बर थी पए कि असां केॾा क़ाबिल आहियूं ऐं जल्द बि जी, जल्द जी। असां करे सघंदा आहियूं जी मोहित बस 2 मिंट थोड़ा साईं झूलेलाल साईं जी धमाल ऐं बचार ज़रूरु अपबीट गीत ताकि जी असां जी ही प्रोग्राम हिकु मथे दर्जे ते असां एकदम ख़तम कयूं बिल्कुलु बिल्कुलु हो कीअं विसारियां सिंध जा नज़ारा कीअं विसारियां सिंध जा नज़ारा साधु बेले मनोरे वारा साधु बेले मनोरे वारा चंद जूं रातियूं ऐं बहिराणा चंद जूं रातियूं ऐं बहिराणा लाल जा पंजड़ा गाईंदड़ मुहाणा ओ जिए मुंहिंजी सिंध मां त घोड़ियां पंहिंजी जिंद पंहिंजे अबाड़े वतन सां जिए मुंहिंजी सिंध मां त घोड़ियां पंहिंजी जिंद अबाड़े वतन सां अबाड़े वतन सां सिंध जे चमन तां अबाड़े वतन तां सिंध जे चमन तां जिए मुंहिंजी सिंध मां त घोड़ियां पंहिंजी जिंद पंहिंजे अबाड़े वतन सां ओ मां हुनखे वणा हू मूंखे वणे अहिड़ो नातो सभ सां शाल बणे मूं त पीतो इश्क जो प्यालो जे कयो मूंखे मत वालो आहे इश्क जो रंग रधालो मूं त पीती प्रेम जी पिक आ छो त दिल तुन जी मुंहिंजी हिकु आ दिल हुन जी मुंहिंजी हिकु आ ॾाढी असां ॿिन्ही में सिक आ
ॾाढी असां ॿिनी में सिक आ, ओ ॾाढी असां ॿिनी में सिक आ, दिल तुंहिंजी मुंहिंजी हिकु आ। ओ लाल झूलेलाल झूलेलाल झूलेलाल, लाल झूलेलाल झूलेलाल झूलेलाल, ओ लाल झूलेलाल झूलेलाल झूलेलाल, लाल झूलेलाल झूलेलाल झूलेलाल। ओ जेको चवंदो झूलेलाल तंहिंजा थींदा बेड़ा पार, जेको चवंदो झूलेलाल तंहिंजा थींदा बेड़ा पार। ओ लाल झूलेलाल झूलेलाल झूलेलाल, लाल झूलेलाल झूलेलाल झूलेलाल, लाल झूले ओ झूलेलाल, लाल झूलेलाल झूलेलाल झूलेलाल, ओ लाल झूलेलाल झूलेलाल झूलेलाल, ओ लाल झूलेलाल झूलेलाल झूलेलाल। वाह वाह, मज़ो अची वियो। त असां चाहींदासीं कि यादि पीढ़ीअ जी जेको असां दादा गोविंद मालीअ जे जनम ॾींहं ते ही जेको प्रोग्राम रखियो आहे NCPSL ऐं माली कल्चरल अकेडमी जी समापन असां पल्लव सां कयूं। ॻाल्हियो बि हली रहियो आहे, त पल्लव सां असां इहो समापन कयूं। ऐं दृशिका, ओवर टू यू। थैंक यू अगेन वंस अगेन त तव्हां मूंखे एतिरे स्पेशल ओकेजन ते मौक़ो ॾिनो। अ वेरी हैप्पी बर्थडे टू सदा हयात दादा गोविंद माली जी। ऐं हाणे असां पल्लव सां एड कयूं था। जेको तुंहिंजो नाम तुझे गंज में आ कमी कान काई, तुझो दर सखा जो खुलियल आ सदाई। करी शाह प्यादा दी प्यादन खे शाही, जेका तुझे मर्ज़ी थींदी नेठ साही। तुझे दरदास वाली वरियो कोन खाली, जहरी आस जंहिंजी सजना तहड़ी तोत पुजाई। लाल जा झाटी जो झूलेलाल सदाई बाग बहार। ऐं मां चवंदो आहियां कि हर कंहिं सिंधीअ जे घर में हुजे हिकु BMW कार। जी दोस्तों, मां चाहींदुसि कि समापन डॉक्टर राम जवरानी जी कनि। सचपच किशन, तव्हां सुठे नमूने ही कार्यक्रम हलायो ऐं मूंखे यकीन आहे दादा खे बि हिन मां आनंद आयो हूंदो त जंहिं नमूने किशन ही कार्यक्रम हलायो आहे। ऐं जिन बि हिन में शिरकत कई सचपच हुननि जो मां थोराईंदो आहियां। ऐं हमेशह अहिड़ो ई साथ असांखे मिलंदो रहंदो त असीं अहिड़नि शख़्सियतुनि जो हमेशह हमेशह यादगिरियूं समाज ताईं पहुचायूं। छाकाणि इहा हिकिड़ी, जेकॾहिं असीं इतिहास जा के पन्ना वरायूं था त ॾिठो वेंदो आहे त घणी अज़ीम शख़्सियतूं आहिनि जिन जो वॾो कॉन्ट्रीब्यूशन आहे, पर किथे न किथे वक़्त जे दस में उहे दॿिजी वेंदा आहिनि। जीअं उन्हनि खे कोई ज़िंदह रखी सघे थो त हुनजे परिवार जा भाती जेको हुनजे परंपराउनि खे, हुननि जे रिवायतुनि खे अॻियां वठी हलनि था, हुन में भेण शोभा जो वॾो हथु आहे। हमेशह हुनजो साथ रहियो आहे त अॻियां बि हुनखे अठंदी। असां गॾु आहियूं। चंद्रमा, जीअं तव्हांखे चंद्र ॿुधायो कि दादा चवंदो तव्हां मुंहिंजा कांधी आहियो, असीं तोड़ निभाईंदासीं। चंद्रमा
सभई तौर निभाईंदासीं। बिल्कुलु दादा जो हुन पावन खे पूरो कबो। थैंक यू। महिरबानी महिरबानी तव्हां सभिनी जा असां थोराइता आहियूं। दोस्तों अॼु जो ही प्रोग्राम जेको यादि पीढ़ीअ जी जेको ऑर्गेनाइज़ कयो हो NCPSL ऐं माली कल्चरल अकेडमी हाणे हिते समाप्त था कयूं। दोस्तों वरी जल्दी मिलंदासीं। हाणे जीअं दादा कल्चर खे प्रमोट करण लाइ घणो ई कुझु कंदा हुया, त सुभाणे टीजड़ी आहे, सावण जो महीनो आहे, थधिड़ी बि थींदी, त असां इहो ई चाहींदासीं कि तव्हां इहे जेके ॾिण वार आहिनि, सिंधी ॾिण वार, सिंधी रवायतुनि खे ईअं ई क़ाइमु रखो, दाइमु रखो। टीजड़ी मल्हायो, थधिड़ी मल्हायो ऐं जन्माष्टमी मल्हायो, ऐं सभई सिंधी जेके बि ॾिण वार आहिनि उहे ज़रूरु मल्हायो। इन सां ई असां दादा जी यादगिरियुनि खे ऐं जेको हू चाहिनि था कि कल्चर प्रमोट करे सघूं, असां करे था सघूं। त दोस्तों हाणे हलूं था, वरी जल्दी मिलंदासीं हिकु नए शख़्सियत सां गॾु NCPSL जे नए हिकु प्रोग्राम में। तेसिताईं महिरबानी ऐं जय झूलेलाल।